नाज़रीन मां सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन अॼु असांजी 14 अगस्त जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन हली रही आहे। जीअं त नाज़रीन अॼु पाकिस्तान खे ठहे 77 साल थिया आहिनि ऐं मां तव्हांखे उन्हनि जूं वाधायूं ॾींदसि ऐं जेके दूर असांजे माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि असांजूं भेणूं भाइर उन्हनि खे बि मां मुबारकूं ॾींदसि। ख़ैबर खां मेहरान ऐं बलोचिस्तान खां पंजाब ऐं कश्मीर जे नाज़रीन खे बि मां लख लख वाधायूं चवंदसि ऐं उन्हनि खे चवंदसि त तव्हां हुबुल वतनीअ में रहो ऐं पंहिंजे मुल्क सां गॾु रहो, साथ रहो। इन करे जो हुबुल वतनी असांजो ईमान आहे। असांजे वॾनि इलाही कुर्बानियूं ॾेई पाकिस्तान हासिलु कयो ऐं ही शाइर मशरिक़ अलामा इक़बाल जो ख़्वाबु आहे। जीअं त नाज़रीन हिकु रिवायत बि थी वई आहे 14 अगस्त खे मल्हाइण जी ऐं असांजे जेके मस्जिदूं आहिनि असांजी जेके इबादत गाहूं आहिनि उते बि इलाही सुठे तरीक़े सां दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि पंहिंजे मुल्क लाइ, उन जी सालमियत लाइ। ऐं नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त जेको असांजो सब्ज़ हिलाली परचम आहे उन में जेको चंड ऐं सितारो आहे उहो छाजी अलामत आहे ऐं जेको साओ रंग आहे उहो जेको असां मुस्लिम आहियूं घड़ाई में आहियूं उनजी अलामत आहे ऐं जेको अछो रंग आहे असांजी मिनारिटी खे ज़ाहिर थो करे ऐं जेको चंड आहे उहो असां जीअं ई असांजो मुल्क आज़ादु थियो असां माण्हू यानी चंड ताईं पहुचूं एतिरी तरक़ी कयूं ऐं जेको तारो आहे इहो चिमकाइण जी अलामत आहे त असांजो मुल्क एतिरो रोशन हुजे। जीअं त नाज़रीन असांजे जेको मेहरान टीवीअ जे मंच ते असांजे सुबुह मेहरान में बि इलाही स्पेशल तयारी कई वई आहे 14 अगस्त जे हवाले सां मल्हाइण लाइ ऐं असांजे मंच ते अॼु मेहरान जे मंच ते हमेशह वांगुरु स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। उहे टैलेंटेड आहिनि। अचो त मां तव्हांखे उन्हनि सां तारुफ़ करायां। जीअं त नाज़रीन असांजो पहिरियों महिमान आहे कर्नल डॉक्टर मुश्ताक अहमद ऐं पाण तमग़ा इम्तियाज़ मिलिट्री आहे ऐं असांजी जेका ॿी महिमान आहे उहा साइमा इकराम एजुकेशनिस्ट आहे ऐं असांजो जेको टियों महिमान आहे उहो SM नदीम जेको एक्सपर्ट फिज़िकल एजुकेशन आहे ऐं ॿी असांजी स्टूडेंट आहे बुशरा जेका असांजे प्रोग्राम में अॼु बि शरीक थी आहे। मां उन्हनि खे वेलकम चवंदसि ऐं सलाम पेश कंदसि। हा जीअं त सर तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं सर तव्हां कीअं था अॼु 14 अगस्त जे हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो कीअं मल्हाए रहिया आहियो 14 अगस्त? ऐं अॼु 14 अगस्त असांजे लाइ वॾो क़द्र जो ॾींहुं आहे ऐं असांखे यादि थो ॾियारे त कुर्बानी छा खे चइबी आहे। कुर्बानीअ खां पोइ जॾहिं का शइ हासिलु थिए थी उन खे कहिड़ी क़द्र सां ॾिसिजे। सही। ऐं इहो ई वक़्तु जीअं अॼु सख़्ती आहे फ़लस्तीन ते, सख़्ती आहे कश्मीर में, सख़्ती आहे ॿियनि जायुनि ते दुनियादारी में, त उहो वक़्तु बि ईअं हुयो मुस्लमाननि जे लाइ। ग़ैर मुस्लिम ईअं ई ज़ालिम आहे। पोइ शाबस हुननि लीडर खे हुजे, उहे क़यादत खे हुजे जिन एॾो बहस कयो आहे। ऐं 6 अगस्त खां पोइ जेको मां जर्मनी जे चैनल्स ते ॿुधो त केॾी हिमत हुई इन्हनि माण्हुनि में, जज़्बो हो ऐं किथे किथे मीटिंग्स में छा ॻाल्हाईंदा हुआ ऐं इहो सभु कुझु असांजी ख़ातिर। अच्छा। इहा आज़ादी जे हू न वठनि हा त आज़ादी खां बग़ैर जीअणु ॾाढो ॾुखियो आहे। हा बिल्कुलु। अंदाज़ो कयो त किथे का ॿोॾि थी अचे के ॻोठ लुड़ी था वञनि असांखां धरती खसिजी थी असांखे केॾी तकलीफ़ थी थिए। सही। असांखे जेकॾहिं भित खां ॿाहिरि के न ॾियणु न ॾिसणु ॾियनि न निकिरणु ॾियनि निमाज़ न आज़ान त असांजी केॾी हालत थिए हा। हा बिल्कुलु। असांखे खपे त असां उन्हनि खे हर वक़्तु यादि रखूं पर जेकॾहिं 14 अगस्त अचे थी त उन लाइ असां दुआगू थियूं। बिल्कुलु। ऐं इन ई ज़मीन जी हिफ़ाज़त लाइ सभु कुझु क़ुर्बान कयूं। सही। पंहिंजूं ख़्वाहिशूं पंहिंजा अरमान पंहिंजूं लालचूं इहे शयूं न रखूं। सही। उहा शइ मां रखां जेका तव्हांखे कमु अचे ॿियनि खे बि कमु अचे ऐं मूंखे इहो जज़्बो रखणु खपे। बिल्कुलु। हा SM नदीम साहब तव्हां छा चवंदव अॼु 14 अगस्त जे हवाले सां जेको ॾींहुं हली रहियो आहे? सबसे पहले तो मेरी तरफ से पूरी जो है नेशन को कौम को जो है मुबारक हो जश्न आज़ादी। और पाकिस्तान के लिए जो लोगों ने कुर्बानियाँ दी वो मतलब हम पढ़ते भी आ रहे हैं और मुख्तलिफ़ जगहों पर जैसे साईं ने बताया टेलीविज़न पर भी देखा, कोई मतलब कोई मूवीज़ वगैरह भी बनी उसमें भी देखा कि लोगों ने बड़ी कुर्बानियाँ दी पाकिस्तान के लिए। इतनी आसानी से नहीं बनाई गई और हिंदुस्तान से अलग होना मकसद इंडिया अभी तक भी पाकिस्तान को जो वो एक्सेप्ट नहीं करता। हाँ बिल्कुल। वो चाहे स्पोर्ट्स हो चाहे पॉलिटिकल इश्यूज हो या किसी भी हवाले से कोई भी मकसद पाकिस्तान के रास्ते में हमेशा जो है वो रुकावटें डालते हैं। तो भाई पाकिस्तान के लिए हमेशा हम दुआ गो हैं और मैं पूरी पाकिस्तानी कौम से भी ये कहूँगा कि अपना थोड़ा थोड़ा जो है वो हिस्सा डालते रहें पाकिस्तान के लिए। तो मैं एक जगह जॉब करता था, मेरे बॉस थे अंग्रेज़ थे, आयरिश थे, वो कहा करते थे कि इससे ज़्यादा मकसद खुशकिस्मत जो है मुल्क मैंने दुनिया में नहीं देखा कि यहाँ पर चारों मौसम हैं, तमाम फल हैं, फ्रूट हैं, दरिया समंदर और हर चीज़ मौजूद है।
पर ये कि हमें थोड़ा सा सिंसियरिटी से काम करने की ज़रूरत है, तो पाकिस्तान इंशाल्लाह खुशहाल हो जाए। सही सही। मैडम तव्हां छा चयो जेको अॼोको ॾींहुं मल्हायो पियो वञे 14 अगस्त जो ख़ुशी जो ॾींहुं आहे साल आहे? और इसमें मैडम मैं ये बात कहूँगी कि जैसे भी हम जो बात कर रहे हैं आज़ादी के हवाले से, एक छोटी सी बस बात ये कि पाकिस्तान अपना घर है और अपने घर का जो है वो जो भी प्रोटोकॉल्स हैं उसको हमें पूरा करना चाहिए। और इसका अंदाज़ा बहुत शिद्दत से अभी पिछले कोई 4-5 दिन में हम कर सकते हैं कि हमारे वो स्टूडेंट्स, मेरे वो कोलीग्स जो इस टाइम पे बरतानिया में परेशान हाल हैं और वहाँ पे जो एज आ मुस्लिम्स को जो माइनॉरिटी की हैसियत से जो टारगेट किया गया है, वो जब हम उन चीज़ों को देखते हैं तो फिर होता है। और उस बात से भी मैंने सब लोगों को यही कहा है, जिससे मेरी डिस्कशन हुई है, मैं सबको एक ही बात कह रही हूँ कि देखिए, बीइंग एशियन और बीइंग मुस्लिम, यू पीपल आर लाइक इन माइनॉरिटी देयर इन बरतानिया, ठीक है। तो उनको मैंने ये कहा है कि हमें वहाँ से ये सीखना चाहिए कि जो हमारे मुल्क में अक़लियतें हैं, हम उनका जितना भी ख्याल रख सकें, हमें उनका ख्याल रखना चाहिए। और अक़लियतें हमारे साथ शाना बशाना खड़ी हैं। आपने ख़ुद भी जो आगाज़ किया है, बहुत बेहतरीन आगाज़ किया है उसका। और बस पाकिस्तान अपना घर है और अपने घर की उतनी ही मोहब्बत हो, उतनी ही शान और शौकत का ख्याल रखा जाए जितना हम रखना चाहिए किसी को भी अपने घर का। लाजवाब। बुशरा, आप क्या बताएंगी? तव्हां छा चवंदो? अॼु 14 अगस्त जो जेको ॾींहुं आहे असां मल्हायूं पिया, इतनी खुशी से हम मना रहे हैं, तो आप क्या कहेंगे? आप कैसे मना रहे हैं? कितनी खुश हैं आप? जी, मैं यही कहना चाहती हूँ कि 14 अगस्त का दिन है, हमारी आज़ादी का दिन है, तो हमें चाहिए कि हम इसे बहुत खुशी खुरम से मनाएं इसे, क्योंकि 14 अगस्त का दिन वो दिन है कि जब हम आज़ाद हुए थे। बिल्कुल, ठीक है। तो जितने भी स्टूडेंट्स हैं तो वो बहुत खुश हैं कि 14 अगस्त का दिन है। जिस तरह हम बाकी ईद सेलिब्रेट करते हैं, तो 14 अगस्त का दिन भी हम ऐसे सेलिब्रेट करते हैं, क्योंकि हमें इसका इंतज़ार रहता है कि 14 अगस्त आए तो हम इंजॉय करें, मतलब कपड़े न्यू लें और जगह जगह प्लेसेस पे जाएं, मतलब काफ़ी इंजॉयमेंट होता है 14 अगस्त के दिन के लिए। और मैं बहुत खुश हूँ कि 14 अगस्त का दिन है, आज मैं स्टेज पे आई हूँ, तो खुशी का दिन है। हमारा पाकिस्तान आज़ाद हुआ था, हम आज़ाद हुए थे। जी जी, ज़बरदस्त। नाज़रीन, जीअं त अॼु 14 अगस्त जो ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं, असां सां गॾु आहे सारा बि असां सां गॾु आहे, जेका असांजो 14 अगस्त जो ॾिहाड़ो असां सां गॾु मल्हाए रही आहे। सारा, तव्हांखे बि 14 अगस्त जूं लख लख मुबारकूं हुजनि। ऐं तव्हां असां लाइ छा ठाहे रहिया आहियो अॼु अस्सलाम वालेकुम रंधिणे में? जी, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त 14 अगस्त जी सभिनि खे मुबारकूं हुजनि मुंहिंजे तरफ़ां बि। अॼु असांजे ख़ूबसूरत किचन में ठाहे रहिया आहियूं सिंधी पुलाव। वाह वाह, ज़बरदस्त। सभिनि सिंधियुनि जी फेवरेट डिश हूंदी आहे सिंधी पुलाव, अॼु उहो ई ठाहे रहिया आहियूं। जी जी। त सारा हिन में छा छा हूंदो? सिंधी पुलाव जेको तव्हां ठाहे रहिया आहियो असांजे नाज़रीन लाइ, ऐं असां मल्हाए रहिया आहियो 14 अगस्त जो ॾिहाड़ो अॼु, त कुझु ॿुधायो जी कीअं ठहंदो आहे जेको सिंधी पुलाव आहे? जी, सभ खां पहिरियों त हुनमें चांवरनि जी जेका थींदी आहे, उनखां पोइ बाद में मुर्गी हूंदी, अच्छा, चिकन हूंदी, उनखां पोइ पंहिंजो जेको घर में अक्सर किचन जे हवाले सां ठाहींदा रहंदा आहियूं पंहिंजा मसाला बिरयानी लाइ, पुलाव लाइ। जी जी, उनमें उहो मसालो हूंदो, टमाटा हूंदा, बसर हूंदो, तंहिंखां पोइ गरम मसालो हूंदो जेको साबित सूंह थींदी आहे जेका पुलाव जी सिंधी, उहो हूंदो, ॻाढ़ा मिर्च हूंदा, बाक़ी जेको आहे सही सही ठाहींदासीं तव्हांजे अॻियां। जी 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 जी। सारा, तव्हां भला तयारु कयो, असांजा महिमान बि आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, महिमाननि सां कचहरी कयूं। जीअं ई तव्हां तयारु थियो त पोइ असां इहो ज़बरदस्त सिंधी पुलाव तव्हांजो खाईंदासीं, तव्हांजे हथनि सां ठहियल, जेको 14 अगस्त जे हवाले सां तव्हां असां सां गॾु मिली मल्हायो पिया 14 अगस्त। जीअं त नाज़रीन, हाणे मां वञा पई पंहिंजे महिमाननि तरफ़। जी 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 जी, कर्नल साहब, तव्हां ॿुधायो त तव्हां यानी कीअं था ॾिसो जेके जिन जवान असांजा जेके कुर्बानियूं पिया ॾियनि ही पंहिंजे वतन लाइ? जी मैडम, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो त मुंहिंजो बि तालुक़ु हिकु अहिड़े ॻोठ सां जेको कंडियाल तालुक़े मां सूमर चंद ॻोठ जो नालो आहे, लॻभॻि 150 साल पुराणो ॻोठ हुयो। ऐं मां उन ॻोठ मां जॾहिं डॉक्टरी पढ़णु निकितुसि, डॉक्टर थी 1986 में, मूं जॾहिं आर्मी जॉइन कई पे त मूंखां बि सीनियरनि इहो बि पुछो त पहिरीं को बि चंडड़ कोन्हे, तव्हां कीअं आया आहियो? मूं चयो मां इहो ई त ॾिसणु आयो त पहिरीं छो केरु कोन्हे। पर मुंहिंजो जवाबु कोन खे ॿिए तरीक़े सम्झो त न, हिनखे पंहिंजो शौक़ु ऐं पंहिंजो जज़्बो आहे। असल में इहा सर्स मूं जेवाल साहब जी हुई। मूंखे असां ज़ाहिर सां यानी ज़हनी तौर ते हिन सर्विस खां, परदेस खां, परे खां ॾाढो लारायूं था। पर जॾहिं मां वियुसि ट्रेनिंग में, त जॾहिं ट्रेनिंग जूं सख़्तियूं ॾिठमि त थोरो डिॼी ज़रूरु वियुसि। वरी पोस्टिंग थी त उन जूं सख़्तियूं ॾिठमि,
पर मूंखे बैक सपोर्ट में मुंहिंजे वालिद साहिब जो वॾो हथु हो त न हिमत कबी इनखे पोइ न हटिबो। पर पोइ साल ॿिनि सालनि खां पोइ मां उन सख़्तियुनि में आदी थी वियुसि। पोइ मां हिकिड़ी शइ ज़हन में आंदी त शाह साहिब जो शहर आहे न तदी थदी काह कान्हे वेल वेहण जी, ही उहो पेशो आहे जंहिंमें इंसानु हर वक़्तु जंग जी तयारी में रहंदो ऐं तयारी जो मतिलबु आहे जंग जो मतिलबु आहे जंग जो। उन में इहो न ॾिसंदो त हींअर मींहुं आहे, हींअर गर्मी आहे, हींअर सर्दी आहे, मूंखे वेहण लाइ छा आहे, मूंखे पाइण लाइ छा आहे, मुंहिंजे पेट में छा आहे। पोइ इहे जॾहिं सभु सख़्तियूं ॾिसी मां ट्रेनिंग करे मुकमल कंदो रहियुसि ऐं वक़्तनि ब वक़्तनि मुंहिंजी पोस्टिंग सियाचनि ते थींदी रही ऐं नंढपण में मां जबल खां ॾाढो डिॼंदो हुउसि ऐं छो त मूंखे माउंटेन सिकनेस हूंदी जेका बीमारी हूंदी आहे, जबल खां ॾिस उल्टी अचे। पर फ़ौज मूंखां इहो ख़ौफ़ बि लाहे छॾियो। ओॾे जॾहिं मां वियुसि त 7000 फीट हाइट खां पोइ जॾहिं 14000 फुट ते पहुतुसि, उन खां पोइ 18000 ते -55 डिग्री सेंटीग्रेड हो, एॾी बर्फ़। पर उन ते बि आख़िर ॾकी ॾकी इंसानु आहे ॾाढो बर्दाश्त करे थो वञे ऐं उहो 23000 फुट ते मां चढ़ी वियुसि। उतां मूंखे कोहे पैमा मिलियो। कोहे पैमा जो मतिलबु आहे त हिकिड़ो शोल्डर ते हिकिड़ी निशानी लॻंदी आहे त हीउ हर जबल ते चढ़ी वेंदो। कुझु 14 अगस्त उन दौर में भाई तब असां झंडे खे ॿ दफ़ा पिया सलूट कयूं त तूं आहीं त असां आहियूं। इन सियाचनि जे बारे में माण्हू पुछंदा आहिनि छा रखियो आहे? बाबा इहा सॼी बर्फ़ आहे जेका असांजे पाणी जो सोर्स आहे। इहो पाणी दुश्मन जे हथु चढ़ींदो बंदि कंदो। उहो लही आयुसि, वरी मूंखे ॿियो दफ़ो मोकिलियनि, वरी उहो लही आयुसि, वरी मूंखे टियों दफ़ो मोकिलियनि। ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता इंसानु बेख़ौफ़ थी थो वञे इन जज़्बे जे ख़ातिर त पंहिंजे घर जी बि त हिफ़ाज़त कजे थी। दर खां वठी भितियुनि खां वठी पंहिंजे घर में जेका बि शइ सनी थुली लॻियल आहे उनजी इंसानु कीअं थो हिफ़ाज़त करे। ऐं पोइ यकीन ॼाणो मूंखे अञा ताईं एॾी धरतीअ सां मोहबत आहे जंहिंजी हद न। छो त मां केतिरा ई दफ़ा मरी बचियो आहियां, पर सम्झां थो त न धरती आहे त असां आहियूं। असांजी सुञाणप ई आहे इहा जे न आहे त असां न आहियूं। जेके क़ौमूं आज़ादु न आहिनि उहे कहिड़ी कंडीशनुनि में आहिनि, पोइ ई असांखे अहसासु थो थिए। एग्ज़ाम्पल ॾिनो त हिकिड़े बारिश जे करे हिकिड़ो इंसानु दादू ज़ाहिद ख़ैर नाथन शाह माण्हू लॾे जॾहिं जामशुर अची वेठा त लास्ट असां पुछूं पिया ख़बर अची ॻाल्हि न पुछो। मूं चयो ॾिसो पंहिंजो घर पंहिंजी धरती आहे त तव्हां कीअं आहियो। जेके माण्हू वञनि पिया उन लाइ मां इहो पैगाम ॾिनो सिटिजो न, ख़ौफ़ न कयो, ख़ुदा जी ज़ात ते भरोसो कयो। ख़ुदा जी ज़ात जॾहिं मां -55 डिग्री में बि 100 ॾींहं रही सघां थो त मूंखां वधीक शायदि ॿिया मज़बूत बि हुजनि। 18000 फुट मथे हिकिड़ो ऑफिसर बीमार पियो ऐं मां उन खे कुल्हे ते खयों आहे ऐं रस्ते ते 6000 फुट लथो आहियां। इहा ॻाल्हि फ़ौज नोट करे वरिती ऐं पोइ उन मूंखे भरी महफ़िल में 400 ऑफिसरनि जे अॻियां मूंखे तमग़े इम्तियाज़ पाराइनि जंहिंमें सॼी ऑफिसर ताड़ी पिया वॼाइनि ऐं मूंखे अंदर में ख़ुशी बि थिए पई, थोरो ॾुख बि थिए पियो त इहा इज़त मुंहिंजी धरती जी इज़त आहे। सॾुसि मां किथां जो, कंडियारे जो, चनड़ क़ौम मुंहिंजी वेंदी कान्हे, मुंहिंजी पहचान आहे। पासपोर्ट ते मां सुञाणां थो मां पाकिस्तान आहियां। इन करे पाकिस्तान सां प्यारु करणु तमामु ज़रूरी अथव। कुझु कोन्हे को रस्तो कोन्हे जीअण जो। ॾाढो इंसान खे शौक़ु आहे त ॿाहिरि वञी रहंदासीं, पैसा मिली वेंदा, न त पैसा 4 मिली था वञनि पर ख़ुशी न मिलंदव। ख़ुशी ही हिकिड़ी माउ आहे। माउ जी गोद में इंसानु तड़पंदो अचे, बुखे पेट सुम्ही पवंदो, ॾाढो सुकून मिलंदो आहे। त इन करे उहो डॉक्टरी बि कंदो रहियुसि, जवाननि जी ख़िदमत कंदो रहियुसि, पर जवाननि सां गॾु गॾु पहाड़नि में जेका सख़्ती आहे त गॾु आहे। सर तव्हां छा चवंदव त जेको अॼुकल्ह रांदियुनि जे हवाले सां त अभी ओलंपिक क्या कैसे? हाँ हाँ 11 जो है ओलंपिक का लास्ट डे था पेरिस में। उसमें अरशद नदीम जो है पाकिस्तान के, उन्होंने गोल्ड मेडल हासिल किया। ये 118 साल तारीख में उन्होंने ओलंपिक का रिकॉर्ड कायम किया। अच्छा, उससे पहले भी वो काफ़ी लॉरल्स लेकर आए पाकिस्तान के लिए। कॉमनवेल्थ गेम में भी गोल्ड किया और वर्ल्ड चैम्पियनशिप में भी सिल्वर रहे वो। लेकिन जो ओलंपिक में जीतना और फिर उनके सामने जो अपोनेंट थे वो भी मतलब डिफेंडिंग चैम्पियन कह लें आप, नीरज चोपड़ा, जिनका इंडिया से ताल्लुक़ है, वो भी थे। और जो रिसेंटली वर्ल्ड चैम्पियन है पीटर, कीनिया से उनका ताल्लुक़ है, वो भी मतलब काफ़ी लोग मौजूद थे। और उसमें से क्वालिफाई करते हुए उन्होंने जो 90 से ओवर जो है थ्रो किया, एबव थ्रो किया, वो एक रिकॉर्ड साथ जो है उन्होंने काम किया।
लेकिन दुनिया में जो हीरोज़ जैसे पाकिस्तान आर्मी के हमारे फोर्सेस के लोग होते हैं, ये अरशद नदीम ने भी वही काम किया कि 206 मुल्क वहाँ पर जो पार्टिसिपेट कर रहे थे 32 खेलों में, और उसके अंदर वो 206 मुल्कों के जो लोग इन्वॉल्व थे, वहाँ के जो मीडिया इन्वॉल्व था, सारे लोग थे, तो उन्होंने सबने देखा होगा कि पाकिस्तान से कोई एक ऐसा बंदा है जिसने गोल्ड मेडल हासिल किया है। और ओलंपिक की एक बड़ी तारीख है, ये 776 BC में जो है पहली दफ़ा खेले गए, वहाँ पे बादशाह था ऑर्टिनम्बस, तो उन्होंने एक मनादी कराई, मनादी कहते हैं ऐलान करने को, कि जो ऐलान किया कि भाई जो भी शहजादा या कोई भी लड़का मेरे महल से जो है मेरी बेटी को ले जाएगा तो मैं उससे उसकी शादी करवा दूंगा, और नहीं ले जा सका तो उसको कत्ल करवा दूंगा। तो एक लड़का था, वो बड़ा शार्प था, चालाक, पेलोप्स नाम था उसका। उसने क्या किया कि वहाँ के मुहाफिज ख़रीद लिए और वो उनकी बेटी को ले गया और फिर जो है वो शादी की उसने, और बादशाह को कत्ल करवा दिया। तो उसने बादशाह की खुशी में पहली दफ़ा ये ओलंपिक करवाए थे यूनान के अंदर। वहाँ पे एक पहाड़ी थी, उसका नाम था ओलंपिया। तो जब से ये ओलंपिक वो 1896 में शुरू हुए। जो पेरिडी कुबर्टन है, फ्रांस से उनका ताल्लुक है, उन्होंने स्टार्ट किया। फिर ये अब जो वो मॉडर्न ओलंपिक चल रहे हैं। तो पाकिस्तान का इंडिविजुअल में ये पहला मेडल था, गोल्ड मेडल। वैसे पाकिस्तान ने कांसी के तमगे लिए रेसलिंग और बॉक्सिंग में, तो ये बड़ी अचीवमेंट है। और 14 अगस्त को जो है मकसद आज़ादी के दिन को अरशद नदीम ने जो है वो दोबाला कर दिया पाकिस्तान को गोल्ड मेडल देकर। और 2009 पाकिस्तान T20 वर्ल्ड कप जीता था, जब मैंने कौम को यकजा देखा था। यह अरशद नदीम जब जीता है तो उसके बाद जो है पूरे मकसद पॉलिटिशियन, ब्यूरोक्रेट्स, प्लेयर्स, एक्टर्स, तमाम मकसद जो भी लोग जो है मुख्तलिफ शोबे में जॉब करते हैं या मुंसलिक हैं उनसे, वो तमाम लोग एक पेज पर थे, और वो पेज था अरशद नदीम। हाँ, वो सब खुशी मना रहे हैं। जी जी बिल्कुल बिल्कुल सही। मैडम तव्हां छा चवंदो जेका एजुकेशन जे हवाले सां जेका असांजी हाणे जी एजुकेशन हली रही आहे, नौजवान जी पूरे मुल्क जी, पर ख़ासि तरह जेका सिंध जी एजुकेशन आहे इन जे हवाले सां? त देखिए मैडम, सूबा सिंध जो है वो अपनी तालीमी जो लिटरेसी जो रेट है उसके हवाले से दूसरे नंबर पर आता है पाकिस्तान में, और पहला नंबर जो है वो पंजाब का है और दूसरा नंबर सिंध का है। लेकिन ये है कि अभी वक्त के साथ साथ मुझे सूबा सिंध में एजुकेशन सेक्टर में निजी और सरकारी सेक्टर में सर्व करते हुए तकरीबन 13 साल हो चुके हैं, एंड दिस बिन 14th ईयर। तो काफ़ी तब्दीली आ चुकी हुई है तालीमी मेयार में, तालीमी निज़ाम में, और लोगों में शऊर और आगाही जो है वो बहुत ज़्यादा बढ़ चुकी है। लेकिन इन सब के साथ साथ थोड़ा सा जो हमारी जो समझने की बात है वो ये है कि जो हमारे अभी जो कॉन्टेम्प्रेरी स्टडीज़ हैं, जो अभी दुनिया में जो अभी इन डिमांड स्टडीज़ हैं, IT है, सोशल साइंस है, सॉफ्ट स्किल्स है, लाइक अभी अगर आने वाला जो हमारा टाइम है, आने वाले जो 7-8 साल है, उसमें सिर्फ तालीम या तजर्बा ही काफ़ी नहीं होगा। हमें कुछ और भी स्किल्स जो हैं वो अपनी इन्हेंस करनी पड़ेंगी। और अभी जो आने वाली जो कमिंग डिकेड जो है हमारे पास, वो स्किल सेट का टाइम होगा। लेकिन इसमें एक चीज़ मैं आपकी प्लेटफॉर्म से तमाम स्टूडेंट्स को ये ज़रूर बताना चाहती हूँ कि आप स्किल सीखें, आप डिप्लोमा लें, आप वोकेशनल ट्रेनिंग लें सॉरी, लेकिन एक बात हमेशा याद रखिए कि दुनिया में डिग्री जो है या जो रस्मी तालीम है वो बहुत ज़रूरी है। अगर स्किल सेट और ये आर्टिफिशियल डिप्लोमास और वोकेशनल ट्रेनिंग्स ये काफ़ी होती तो सबसे पहले ऑक्सफोर्ड या कैम्ब्रिज इस कल्चर को अडॉप्ट करता। तो जो रस्मी तालीम है, जो हमारा इंटरमीडिएट है, जो ग्रेजुएशन है, जो मास्टर्स है, पर्टिकुलरली अगर हैदराबाद के सिनेरियो में बात की जाए तो मैं लोगों से एक रिक्वेस्ट ज़रूर करना चाहती हूँ, और वो ये है कि आप जब भी किसी तालीमी इदारे में 4 साल या 6 साल के लिए डिग्री लेने के लिए जाते हैं तो सबसे पहले आप चेक कीजिए कि हायर एजुकेशन कमीशन में वो इदारा रजिस्टर्ड है, उसकी डिग्री रजिस्टर्ड है, उसका करिकुलम रजिस्टर्ड है। क्योंकि बहुत सारे इदारे ऐसे हैं जो कि रजिस्टर्ड नहीं होते हैं, या उनका कोई ख़ास डिग्री प्रोग्राम रजिस्टर्ड होता है और बाकी प्रोग्राम्स उनके रजिस्टर्ड नहीं होते हैं, और फिर उसकी वजह से जब हम पास आउट होकर बाहर आते हैं तो हमें मालूम पड़ता है कि ये तो हुकूमत पाकिस्तान हमारी डिग्री को एक्सेप्ट ही नहीं करा। और जब वो हमारी डिग्री को एक्सेप्ट नहीं करा तो अभी तो इंटरनेशनल एक्रेडिटेशंस जो है वो भी बहुत ज़्यादा ज़रूरी हो गई हुई हैं। तो थोड़ा सा स्टूडेंट्स को मेहनत की ज़रूरत है, लेकिन सिर्फ मेहनत नहीं, थोड़ा सा स्मार्ट वर्क भी ऐड करने की ज़रूरत है। और इसके साथ ये भी मैं ज़रूर इस पर शामिल करूँगी बात आपसे कि जैसे सर ने जिक्र किया और फिर डॉक्टर साहब ने भी जिक्र किया कि लोगों ने बहुत कुर्बानियाँ दी, लेकिन इस ख़ास दिन के ऊपर हमें याद रखना चाहिए कि हमारे वापडा के मुलाजमीन, हमारे PTCL के मुलाजमीन, हमारे सुई गैस के मुलाजमीन,
हमारे कोयले की कानों में काम करने वाले मुलाजमीन, हमारे अक़लियतों में जो आपने स्टार्टअप लिया, बड़ा आपने अच्छा स्टार्ट लिया आज के प्रोग्राम का, अक़लियतों या माइनॉरिटीज़ के हवाले से अगर हम बात करें मैडम, तो आप देखिए कि आए दिन हम देखते हैं कि कोई ना कोई हमारे जो वासा गया उस पर सीवरेज का काम करते हुए लोग इस वतन की खातिर जो है वो कुर्बान हो जाते हैं, शहीद हो जाते हैं, तो उनको भी ख़ास दिनों के ऊपर हमें जो है ना ज़रूर याद रखना चाहिए। बिलखसूस जो हमारा सूबा सिंध और बलोचिस्तान का जो इलेक्ट्रिसिटी का सिस्टम है, उसमें जो वापदा के जो मजदूर और जो जवान उसमें भी बेचारे बारिशों में जो काम करते हैं, वो भी काबिल सताइश है। बातें कंटिन्यू रखते हैं और अब हमारे होगा ब्रेक का टाइम। जी तो नाज़रीन, असां जो 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं, असां इन 14 अगस्त जे ॾिहाड़े पंहिंजे कश्मीरी भाउनि खे न विसारियूं, इन करे जो इलाही अरसे खां हू जिदोजहद करे रहिया आहिनि ऐं असां उन्हनि खे बि मुबारकबाद ॾींदासीं पंहिंजे 14 अगस्त जे, ऐं इहा दुआ घुरंदासीं त अलाह कंदो हुननि खे बि आज़ादी हिंदुस्तान खां नसीब थींदी। जी तो नाज़रीन, हाणे मां वञा थी नंढड़ी ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त मां सैयद सदब बुखारी, तव्हां पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण ॾिसी रहिया आहियो। जीअं त नाज़रीन तव्हां जूं नज़रूं टेलीविज़न में हूंदियूं त असांजो प्रोग्राम कॾहिं शुरू थो थिए ऐं असां कॾहिं प्रोग्राम ॾिसूं था, ऐं तव्हां अॼु 14 अगस्त जूं जेके ख़ुशियूं मल्हाए रहिया हूंदो ऐं असां बि मल्हाए रहिया आहियूं। असांजो प्रोग्राम सुबुह में राण बि अॼु स्पेशल ट्रांसमिशन आहे ऐं उहो प्रोग्राम बि हली रहियो आहे इन जे हवाले सां। जीअं त नाज़रीन, असां 14 अगस्त जो ॾिहाड़ो असां लाइ उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते असां आज़ादीअ जो साह खयो, असांजे वतन खे आज़ादी मिली, जेको असांजनि अबनि ॾाॾनि ऐं वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं असांजो वतन आज़ादु थियो। ऐं जीअं ई 14 अगस्त जी जीअं राति हुई, 12 थिया राति जा, त सूरह फ़तेह जी शुरूआति थी ऐं पोइ सूरह फ़तेह खां पोइ क़ौमी तरानो हलियो ऐं असांजे जेके माण्हू जेके इंतज़ारनि में हुआ त असांजे मुल्क खे पाकिस्तान खे कॾहिं आज़ादी थी मिले, ऐं पोइ नालो वरितो वियो त भई पाकिस्तान आज़ादु आहे ऐं हुननि खे आज़ादी मिली ऐं हुननि सुख जो साह खयूं। जीअं त नाज़रीन, आज़ादी इलाही ज़बरदस्त आहे। उन्हनि खां पुछो आज़ादी जो जेको कश्मीर आहे ऐं फ़लस्तीन आहे, उन्हनि खां पुछो त आज़ादी छा थींदी आहे ऐं उहा कहिड़ी नेमत आहे, ऐं आज़ादी त पखियुनि खे बि प्यारी आहे। जीअं त नाज़रीन, हा मां वरी चवंदी हलां ऐं जेके मुबारकबाद ॾींदी हलां जेके असांजा ख़ैबर खां मेहराण ऐं बलोचिस्तान, पंजाब ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जा नाज़रीन ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे मां मुबारकबाद ॾींदी हलां त अॼु 14 अगस्त जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हांखे ऐं पंहिंजे नाज़रीन खे। जीअं त नाज़रीन, असां था हलूं हाणे सारा ॾे। सारा कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हां कीअं ॾींहुं मल्हाए रहिया आहियो? ऐं पुलाउ किथे पहुतो असांजो सिंधी? बसि पुलाउ त हाणे फाइनल ते आहे, ठही रहियो आहे। जी जी, जेको वाह वाह, ख़ुशबू त इलाही सुठी पई अचे। तव्हांखे ईंदी हूंदी त केतिरे हद ताईं जी ख़ुशबू निकिती आहे। बाक़ी रियली पोइ इनखे दम ॾींदासीं जीअं पाण बिल्कुलु सिंधी तरीक़ो हूंदो आहे इनखे दम अच्छा ॾियण अच्छा जो। अच्छा अच्छा, पोइ इनखे दम ॾींदासीं, बहितरीन। पोइ तव्हांजे अॻियां असां पेश कंदासीं। जी 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 जी, भला सारा तव्हां हिन सिंधी पुलाउ जी छो चूंड कई अॼोके ॾिहाड़े ते? काफ़ी माण्हुनि जो पसंदीदा डिश हूंदी आहे। मच्छी बि त हुई न, तव्हां ठाहे पिया सघो? बिल्कुलु, मच्छी बि हुई। काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके पंहिंजे सिंधी माण्हुनि खे पसंदि हूंदियूं आहिनि, हा हा, पर हीअ शइ वरी ज़्यादा सभिनि जे पसंदि सिंधी पुलाउ न त सिंधी सिंधी मच्छी हुई, तव्हां उहा बि ठाहे पिया सघो? बसि वरी नेक्स्ट टाइम वरी तव्हांजे लाइ उहा बि ठाहींदासीं। यानी तव्हां वरी असां सां गॾु 14 अगस्त में ईअं ई असां सां मल्हाईंदो ॾिहाड़ो ऐं असां लाइ पुलाउ मच्छियूं ठाहींदा रहंदो जी बिल्कुलु, असांजे नाज़रीन लाइ। जी नाज़रीन लाइ, तव्हां लाइ, सभिनीनि लाइ ठाहींदा रहंदासीं। हे बि हाणे दम जी तयारी में आहे, बिल्कुलु तयारु थियण ते आहे। सारा केतिरो सुठो पियो लॻे अॼु तव्हां असांजे अॼोके ॾींहं ते तव्हां रध पचा पिया कयो, असांजे नाज़रीन सां गॾु आहियो। तमामु सुठो थो लॻे मूंखे, तमामु सुठो। जेके बि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां हुननि खे ॾिसूं था, हो असांखे ॾिसनि था, सही, त सभिनीनि खे मुबारक बि ॾींदासीं। हुन सां गॾु असां सम्झो आया त पंहिंजी फैमिली खां परे, मगर हीअ जेका आहे फैमिली सभिनि लाइ, सही, सभी पाण गॾिजूं था त इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे जो इंसानु हिक ॿिए सां करे थो। वरी असां नाज़रीन जे अॻियां पेश थियूं था सभिनीनि जे बिल्कुलु त जी ज़बरदस्त। ई चवणु चाहींदमि। ॿियो त वॾी ॻाल्हि, असां तव्हां सां 14 अगस्त जे स्पेशल ॾिहाड़े ते असां सां गॾु आहियो। जी बिल्कुलु। ऐं जी सारा, तव्हां बि पंहिंजी तयारी कयो, जेको असां लाइ ही स्पेशल पुलाउ ठही रहियो आहे, सिंधी पुलाउ। जी जी, ऐं असां इन जे खाइण जो बि इंतज़ारु था कयूं, जेसीं असां पंहिंजे महिमाननि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं।
जी बिल्कुल ठीक है सारा ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियूं उन्हनि जूं जीअं त नाज़रीन असां हाणे हलूं था पंहिंजे महिमाननि तरफ़ जीअं त सर तव्हां ॿुधायो त हीउ जेको तव्हां सियाचंद ते वियो तव्हांखे तमगा इम्तियाज़ बि मिलियो तव्हां इन जे लाइ ॿुधायो त हू केतिरो मुश्किल हो वक़्तु जेको पहिरीं ॻाल्हि त इहो जॉब सिलेक्ट करणु इहा वॾी मुजाहिदी हुई ऐं इंसानु दिलि सां सिलेक्ट करे छो त उन वक़्तु इंसान जी बसि हिकिड़ी जुस्तजू हूंदी आहे जोश हूंदो आहे त जेको ग़ैर आहे उहो असां ॾे न अचे ग़ैर असांजे मथां गुमरान न करे ग़ैर पंहिंजो पेर असांजे ज़मीन ते न रखे पोइ जॾहिं पोस्टिंग थी थिए पोइ उन में बि जीअं तीअं ॻाल्हि कई त वणवण जे पोइ मुख़्तलिफ़ सॼे पाकिस्तान जा माण्हू आहियूं ऐं उते पोइ इहा शइ कान्हे तव्हां सिंधी तव्हां पंजाबी तव्हां पठाण तव्हां सभु पाकिस्तानी ऐं उते सभिनी जा जेके मक़सद आहिनि हिकिड़ा ई हूंदा आहिनि हिकिड़ो ई मक़सदु आहे असांखे धरती जी हिफ़ाज़त करणी आहे ऐं उन में पोइ ईअं कोन्हे त जेकॾहिं तव्हांजो दुश्मन तव्हां ते गोलाबारी थो करे बारिश थो वसाए त तव्हां हिकिड़ो ॿिए में लिके न ईअं कोन्हे जंहिंजो आख़िरी मिसाल ई हो त 2 फेबरवरी 2018 में जॾहिं मुक़ाबिलो शुरू थियो हो कश्मीर जे पासे खां त 25 ॾींहं हिक ॿिए ते गोलाबारी ऐं हुननि असांजे मथां एतिरा गोला वसाया जो ॻण खां मथे उहो त चवनि पिया त 11,000 गोला तव्हां ते वसाया असां पोइ बि तव्हां पोइ हिते न हटियो ऐं पोइ हुननि जॾहिं जहाज़ कढिया त असांजो जहाज़ मोहम्मद सलमान जेको मेजर साहिबु किथां निकितो आहे कराची मां किथे हुनखे चए हिट कयो अथई उहे 2 जहाज़ किराया अथई ऐं प्लस हुनजा एम्यूनेशन जेका करोड़नि जो नुक़सानु थियो उहे असांजो को बि माण्हू सवाइ चंद ॻोठाई ज़ख़्मी थिया जंहिंखे मूं वञी मथे ते खयूं ऐं ज़ख़्मियुनि खे खणी पहाड़ तां लढ़णु ऐं इहा कुदरत हिमत थी ॾिए जज़्बे जी हिमत आहे ऐं मूं पाण इन शइ खे ॾिठो त जेको यूनिफॉर्म में जंहिंजी डेथ थी थिए त मूंखे कंहिं ॿुधायो त उहो शहीद आहे ऐं तव्हां शहीद तव्हां यूनिफॉर्म लाहे न सघंदव मुंहिंजो ईमान थोरो कचो मूं चयो न इहा ॻाल्हि थी नथी सघे कपिड़ा लही हूंदा आहिनि कफ़न ईंदो आहे त मां पाण उन कैंचीअ खे हलाइण जी कोशिशि कई त बटन लाहे कमीज़ खां मूंखां कैंची न हली मूंखां बटन न खुलियो मां उन पैंट जे मां त मतिलबु हिनखे जीअं खोलण जो थींदो आहे इंसानु त हिकिड़ो फ़ौजी हुजण जे नाते या नौजवान मां केतिरो बि ज़ोर मूंखां बटन न खुलिया पोइ मूंखे उहो ईमान जी उहा झलक आई ऐं मूंखे अखियुनि मां ॻोड़ा वेही पिया मूं चयो न जेके शहीद आहिनि उहे शहीद इन में ई आहिनि हीअ वर्दी इन्हनि जो कफ़न आहे इन वर्दीअ में वेंदा इन वर्दीअ में क़ुर्बानी आहे ऐं इनशा अल्लाह ताला इहे शहीद आहिनि इहे जन्नत जा सरदारनि में शामिलु थींदा धरतीअ तां ॾिननि क़ुर्बानी पंहिंजे क़ौम तां ऐं क़ौम जेकॾहिं 23 करोड़ त 23 करोड़नि तां क़ुर्बानी ॾिनई इहो ख़तरो जेकॾहिं हेॾे अचे हा त अलाए केतिरा असां जेके पुरसकून माण्हू वेठा उन्हनि खे मारे हा या उन्हनि खे तकलीफ़ ॾिए हा उनजे ख़ातिर उन पंहिंजी जान जोखे में ॾिनी ऐं न सिर्फ़ु असां जेके फ़ौजी बॉर्डर ते हूंदा आहियूं पर इन सां गॾोगॾु असांजूं बेगूं ख़राज तहसीन आहे उन्हनि माण्हुनि खे उनखे शाबस हुजनि लेडीज़ खे जेके यानी मुंहिंजी मां पंहिंजी बेगम खे प्रोग्राम जे थ्रू शाबस थो ॾियां त ॿारड़ा पलण पीउ जो किरदारु बि माउ जो किरदारु बि उनखे पलण उनखे वॾो करणु पले त रब जी ज़ात थी पर पाले वॾो करणु ऐं चौकी ॾियणु नियाणियूं ख़ासि करे उहे वॾियूं करणु पोइ वरी तइलीम पोइ मुख़्तलिफ़ स्टेशन ते पोइ मुख़्तलिफ़ मसाइल बीमारी अवेलाई सवेल उनखे मुंहुं ॾेई अचनि थियूं त इहे जेके बि वर्दीअ वारा माण्हू फ्रंट लाइन ते विहनि था इन्हनि जी क़ुर्बानी अकेले जी बि आहे इन्हनि जे फैमिली जी बि आहे इन्हनि जे पीउ माउ जी बि आहे इन्हनि जे घर वारनि जी बि आहे जेकॾहिं उहो अलाह जे राह में शहीद थी थो वञे त पोइ उहा जेका बेवा थी थिए उहा पंहिंजे बचनि खे कीअं थी पाले ऐं कीअं थी वॾो करे उहा तकलीफ़ कीअं थी खणे उहा उनखे ख़बर आहे पर इन में शइ हिकिड़ी इहा आहे त इहो असांजो कंहिंजे मथां को अहसान कोन्हे अहसान असां हिकिड़ी उहा ज़िमेदारी था निभायूं जेका असांखे निभाइणी आहे इन करे मूंखे थोरी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं असांजा ॿिया ॿाहिरि जेके एयर कंडीशन गाॾीअ मां लहनि एयर कंडीशन रूम में सुम्हनि मां तव्हांखे महिरबानी थो कयां मुंहिंजा साईं तव्हां ॿुधो ज़रूरु पर हलो महीनो महीनो गुज़ारे अचो पोइ ॿुधायो महीनो महीनो तव्हां सियाचन ते गुज़ारियो महीनो महीनो तव्हां बहावलपुर ऐं बहावल नगर जी +55 डिग्री में गुज़ारियो जिते वारीअ जी रेत उॾामंदी आहे जेका कॉलर में पवंदी आहे तीअं सम्झंदा आहियूं त कॉलर कपिजे थो सही सही माना तव्हांजो चवण जो मक़सदु ईअं आहे त सर त जेके आर्मी में आहिनि नौजवान इहे के जॉब्स कनि था उनजा घर वारा बि मज़बूत हूंदा आहिनि उन वांगुरु बोल्ड हूंदा आहिनि उन जूं जेके ज़ालूं आहिनि उहे बि बोल्ड आहिनि उहे उनजा घर वारा बि उन जूं ज़ालूं हद खां वधीक मज़बूत आहिनि जेके पंहिंजे घर जूं कंडीशन्स सही
पंहिंजे बचनि जूं कंडीशन्स, उन जी तइलीम, उन जी बीमारी सीमारी, उन जी अविल सविल ऐं उन जे ख़ातिर जागे ज़रूरु थी ऐं पंहिंजे घर वारे जी जुदाई अलॻि थी बर्दाश्त करे। सही। त जॾहिं उहे माण्हू एतिरा वाना वज़ीरिस्तान ॾिसो, कश्मीर में अॼु 6 साल थिया उते वेठा आहिनि, बिल्कुलु पहाड़नि ते वेठा आहिनि, बमनि वेठा आहिनि, भला पंहिंजो शौक़ु अथनि या पंहिंजी बनी अथनि या पंहिंजा बाग़ अथनि, न हिन धरतीअ जे करे। सही, बिल्कुलु। अॼु पाण जेको हिते आज़ादीअ सां शुक्र अल्हम्दुलिल्लाह वेठा आहियूं, तॾहिं जॾहिं असांजा बॉर्डर उजले बीठा आहिनि, सही उहो जागनि था, उहो सुम्हंदा न आहिनि, उते जागणो थो पवे। सही त जेकॾहिं ग़ैर माण्हू अंदरि हलियो आहे त पोइ शायदि असांखे हीअं वेहणु कोन ॾींदा। सही, ज़बरदस्त, इलाही ज़बरदस्त सर। जैसे कि मैं अब सर SM नदीम साहब से पूछूंगी, जैसे मैडम बता रही थी कि एजुकेशन इतनी ज़रूरी है नौजवानों के लिए, आप क्या कहेंगे कि स्पोर्ट कितनी ज़रूरी है हमारे नौजवानों के लिए? स्पोर्ट्स इज़ ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन, ये एक मुहावरा भी कह लें और हमें पढ़ाया भी जाता है। जी जी। तो आप ये देखें, कोई भी चीज़ जब तक आदमी फिजिकली फिट नहीं होता है, मेंटली फिट नहीं होता है, तो वो कोई भी काम सर अंजाम नहीं दे सकता। सही। तो हमारे कॉलेजेस में, मैं खुद जो है वो डिग्री कॉलेज में हूँ, सीनियर डायरेक्टर फिजिकल एजुकेशन, और मुझे भी तकरीबन 14-15 साल हो गए और मुख्तलिफ एक्टिविटीज़ वगैरह में भी इन्वॉल्व रहता हूँ। तो मैंने जो देखा है कि उस तरीके से हम बच्चों को स्पोर्ट्स नहीं करवा पाते जो करनी चाहिए। अब ये देखें ना, जैसे अरशद नदीम जीता है, ये तो एक है। अब ये आप कह लें कि टैलेंट, वो टैलेंटेड थे, नेचुरल टैलेंट था, वो आ गए ऊपर किसी न किसी तरीके से। अब हर बच्चा ऐसा नहीं होता, उनको कुछ मोटिवेशनल एक्टिविटीज़ भी चाहिए होती हैं, ठीक है, फिर स्टडीज़ भी कर रहे होते हैं, उसके अलावा भी जो है मुआशी तौर पर भी देखना पड़ता है, फिर उनकी ट्रेनिंग है, इंफ्रास्ट्रक्चर, काफ़ी चीज़ें हैं। तो हमारे जो कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट है, अब थोड़ा बहुत जो उस पर वर्कआउट होने लगा है, सिंध कॉलेज गेम्स होने लगे हैं। उसके अलावा जो है बोर्ड की टीम, जो है हैदराबाद बोर्ड की टीम है, वो पहले जाया करती थी, तो कुछ बच्चे आ जाते थे खेलने। तो ये तो 6-7 साल से तो मैंने नहीं देखा कि कोई हैदराबाद बोर्ड से कोई टीम गई है। तो मैं जो इसके मिनिस्टर हैं बोर्ड और यूनिवर्सिटीज़ के, उनसे भी रिक्वेस्ट करूँगा कि काइंडली इनको बाउंड करें आप, हैदराबाद बोर्ड को, कराची बोर्ड को, या सिंध में जितने भी बोर्ड्स हैं, बाकी KP के, पंजाब, वहाँ के बोर्ड हिस्सा भी लेते हैं। अभी श्रीलंका गई हुई है एक टीम, वो KP के, जी हाँ, KP के का बोर्ड है, वहाँ की टीम गई हुई है। तो हमारे यहाँ के बोर्ड्स तो जो वो सोए हुए हैं, उनको पता ही नहीं होता है, ना कोई डायरेक्टर स्पोर्ट्स से कोई स्पोर्ट्स करवाने वाला, और ना कोई जो है वो उनको कोई पूछता है। आपके तवस्सुल से सुन रहे होंगे आज? बिल्कुल, हाँ, मुझे जो है ना सुन भी रहे होंगे और देखते भी हैं मुझे। तो मैं किसी न किसी तरीके से पहुँचा देता हूँ, मेरा अपना पेज है, उसके थ्रू या जैसे भी वीडियोस पहुँच जाती हैं। तो मेरे मिनिस्टर साहब हैं या वज़ीर आला हमारे जो हैं मुराद अली शाह साहब, बड़े जो वो स्पोर्ट्स फ्रेंडली हैं, वो बहुत ज़्यादा एक्टिव रहते हैं। तो उनसे भी रिक्वेस्ट है मेरी कि भाई जो है ये तालीम के जो भी मामलात हैं उनको तो ठीक करने में लगे हैं, पर उसके साथ साथ आप जो है स्पोर्ट्स को भी देखें, ठीक है ना, प्राइमरी लेवल पर, सेकेंडरी लेवल पर, और जो कॉलेज लेवल पर। यूनिवर्सिटीज़ में तो बच्चे खुद पे करते हैं, और फिर यूनिवर्सिटीज़ में डायरेक्टर स्पोर्ट्स भी हैं, वो लोग जाते हैं, टीमें होती हैं, HEC का एक पूरा एक जो है वो मैकेनिज्म बना हुआ है। लेकिन जो कॉलेज स्पोर्ट्स है वो बहुत कम है, मतलब साल में एक इवेंट करवा दिया, उसके बाद आप चले गए। और असल में जो टैलेंट फाइंड करते हैं वो यहाँ से ही होता है, ग्रास रूट लेवल के लिए, जो मतलब 7वीं 8वीं के बच्चे होते हैं या 9-10 के होते हैं, फिर उसके बाद आगे आकर वो जो है वो फर्स्ट ईयर इंटर में आकर जो है वो शाइन होना शुरू हो जाते हैं। सही। तो काफ़ी स्ट्रगल होती है। देखें, मैंने आपको बताया ना कि अरशद नदीम का, तो उनकी आप अगर बायोग्राफी देखें तो उन्होंने कितनी स्ट्रगल की है। उनके वालिद क्या थे, मिस्त्री थे, ठीक है ना, फिर वो जो वापडा में चले गए, वहाँ से फिर उन्होंने स्टार्ट लिया, 2012 में यूथ गेम्स खेलें, उसके बाद जाके जो वो मतलब एक पूरा एक दास्तान है उसके कामयाबी के पीछे। ऐसा नहीं है कि वो आए और ऐसे ही जाके उन्होंने जेवलिन थ्रो कर दिया और हो गया, ठीक है ना। यानी हर काम के पीछे स्ट्रगल होती है, मेहनत होती है, ऐसे ही बंदा नहीं आ जाता है, आ गया ते छा गया, ऐसा नहीं होता है। कर्नल साहब ने बताया जैसे कि भाई 6000 फीट जो नीचे उतरना, और कोई ना कोई जज्बा या गैबी कोई मदद थी जो ये मतलब रस्से के थ्रू उतरे, मदद से, और बंदा मेरे ऊपर लटकना, वो बेहोश है, बेहोश बंदा बड़ा भारी होता है। अच्छा, मैं भी थोड़ा टाइम मैं भी 2 साल पाकिस्तान नेवी में रहा, तो जो उसकी यूनिफॉर्म जब हम पहनते हैं ना, तो एक अंदर से फीलिंग ही बिल्कुल चेंज हो जाती है, जो अंदर से जो जज्बा होता है, कोई खौफ नहीं किसी किस्म का। तो इन्होंने जो बताया बिल्कुल सही बताया कि जो है वो इतनी मकसद, और गुमनाम जो हीरोज हैं हमारे, उनकी क्या बात है, वो मकसद उनका तो पता ही नहीं होता बेचारे कहाँ हैं क्या हैं, उनके वालिदैन, कोई किसी को उनका मकसद अलिफ से लेके ये तक कोई हिस्ट्री पता नहीं होती है कि वो कहाँ थे, कहाँ चले गए, क्या था क्या नहीं था। तो ऐसे लोगों को हमारा जो है वो पाकिस्तानी
قوم کو پوری کی طرف سے یہ صرف سلام ہے. بالکل بالکل زبردست, بہت اچھی بات. میڈم آپ بتائیں جو ہم عورتیں ہیں ان کا کتنا حصہ ہے کام میں پاکستان میں؟ میڈم یہ وائس ورثہ ہے. مطلب میں اگر بات کروں تو میں نے بہت چنگے سے جاب سٹارٹ کی تو سب لوگ کہتے ہیں کہ جی اکثر بیٹیاں یہ کہتی ہیں, میری والدہ کو مجھ سے گلا رہتا ہے کہ آپ سارا کریڈٹ اپنے فادر کو دے دیتی ہیں. تو میں نے کہتی ہوں کہ دیکھیں ماما, ہر ماں چاہتی ہے کہ اس کی اولاد جو ہے نا وہ بہت آگے جائے, لیکن ہمارے ساؤتھ ایشین کلچر میں, بالخصوص پاکستان کے روایتی کلچر میں, جب تک باپ کھڑا نہیں ہوتا نا بیٹی کے پیچھے تو بیٹی آگے نہیں جا سکتی. اور پھر اس باپ کا ہی کردار ہوتا ہے کہ وہ آپ کے کو, جب ہمارا شادی ہوتی ہے, رشتہ داری ہوتی ہے, تو وہ باپ ہی ہوتا ہے جو میرے لیے ایک اچھا سوفسٹیکیٹڈ سا ڈسپلن سا شوہر کا انتخاب کر لیتے ہیں, اور پھر زندگی جو ہے وہ بہت اچھی گزرتی ہے. تو میں اپنے لیکن جیسے سر نے بات کی کہ اگر فورسز کے لیے کوئی محاذ پہ لڑنے گیا ہے تو وہ اپنے بچوں کو کسی خاتون کے حوالے ہی کر کے گئے ہوں گے. تو یہ آپ کہہ سکتے ہیں کہ یہ 100 کا وہ صفر ہے جس صفر کے بغیر جو ہے نا 100 پورا نہیں ہو سکتا. تو بیسیکلی خواتین کا جو کردار ہے, اگر یہ ہماری سوچ ہے کہ ہم اس کو صفر پہ لے آئیں یا اس صفر کو دائیں بائیں اس طریقے سے لگائیں کہ وہ 100% ہو جائے, لیکن اس میں یہ ہے کہ تھوڑا سا خواتین جو ہیں, ہم لوگ جو ہیں, اس پہ ابھی میرے اگر 2 بھائی غصہ نہیں کرے تو ہمیں تھوڑا سا ایکسٹرا مائلیج دینی پڑتی ہے. ہمیں اپنے دفاتر میں بھی اگر میرے بھائی نے کسی کام سے نہ کر دی تو ان کی نہ کو نہ ہی لیا جائے گا, لیکن اگر سامنے کوئی مسوجنسٹ یا کوئی پیٹراکی والا باس بیٹھا ہوا ہے تو وہ ہماری نا کو پھر دل پہ لے لے گا, اور پھر جب وہ دل پہ لے گا تو پھر وہ بھی ایک الگ سے ایک وہ شروع ہو جاتا ہے. تو پاکستانی جو خواتین ہیں, بالخصوص جو ہماری مطلب انڈیا کی خواتین بھی ہم سے آگے ہیں, بنگلہ دیشی خواتین بھی ہم سے بہتر ہیں, لیکن پاکستانی خواتین ہیں کیونکہ ہم تھوڑی سی لیگڈ اور روایتی اور ٹریڈیشنل سوسائٹی سے ہمارا تعلق ہے, تو مجھے لگتا ہے کہ خواتین کو تھوڑے سے زیادہ اپنی ہائٹ سے اوپر کام کرنے چاہیے بھی, اور کرنا پڑتا بھی ہے اپنا آپ منوانے کے لیے. اور سر نے بھی اسپورٹس کی بات کی, تو میں اس پہ یہ بات ضرور کہوں گی کہ دیکھیے اس آزاد ملک میں چھوٹا سا شکوہ میں کرنا چاہتی ہوں. اس آزاد ملک میں آپ نے 11 کروڑ آبادی جو خواتین پر مشتمل ہے ان کو اسپورٹ سے محروم رکھا ہوا ہے. بہت کم خواتین ہیں جو دن میں 5 ٹائم گھر سے باہر جا سکتی ہیں, کسی پارک میں جا سکتی ہیں. ہماری بہت کم بچیاں ایسی ہیں جو کہ سوئمنگ کے لیے جا سکتی ہیں. مسائل تو خیر وہ جو ہمارے دوسرے بچے ہیں جو ہماری میل جینڈر ہے اس کے لیے بھی ہیں, ایسی بات نہیں ہے کہ وہ اگر جس دفتر میں بیٹھی ہوں اسی میں یہ بیٹھے ہوئے ہیں, تو جو سہولت یا مشکل میرے لیے ہے وہ ان کے لیے بھی ہے. لیکن تھوڑا سا خواتین کی اسپورٹس پہ بھی ہمیں توجہ دینی چاہیے, اور اس کا ایک بہت زیادہ نگیٹو امپیکٹ آ رہا ہے ہماری پاکستانی خواتین کی ہیلتھ کے اوپر. اگر آپ ہیلتھ سروس کروائیں, اور ڈاکٹر صاحب یہاں پہ موجود ہیں, تو آپ کو ایوریج تمام خواتین میں تھوڑا سا لیزی ایٹیٹیوڈ ملے گا, لیتھارجک ملے گا, تھوڑا سا اور بھی بہت ساری ڈیفیشنسیز ملیں گی. تو اس کی وجہ یہ نہیں کہ خدا نے ہمیں مکمل نہیں بنایا, خدا نے ہمیں مکمل بنایا ہے, تھوڑا ماحول ہمیں ڈیمیج کر رہا ہے. جی خواتین ہیں وہ اسپورٹ سے بہت اسپورٹس میں دور اور جو لیکن سر عام جو ہمارے جو اسکولز ہیں, ہاں دیکھیں نا سر, آپ کا جو میرا بیٹا ہے وہ تو روڈ پہ جا کے کرکٹ کھیل سکتا ہے, لیکن میری بیٹی نہیں کھیل سکتی. تو انشاءاللہ اللہ تعالیٰ سے پوری امید ہے کہ سوسائٹی بہت گروم کرے گی اور بہت امپروو کرے گی, اور پھر سب برابر. میں تھوڑا سا عرض کر دوں, میری وائف خود جو ہے وہ انٹرنیشنل ایتھلیٹ رہی ہیں, پاکستان آرمی سے کھیلتی رہی ہیں, 10 سال انہوں نے کھیلا ہے. ٹھیک ہے, میں خود بھی ایتھلیٹ رہا ہوں. ٹھیک ہے, ایسا نہیں ہے, پر یہ کہ ان کے پاس جو ہے وہ جیسے میڈم نے بتایا کہ بڑی اسٹرگل تھی ان کی بھی, کہ بھئی آنا گراؤنڈ, پھر 50 طرح کے لوگوں کو فیس کرنا. ٹھیک ہے نا, تو وہ چیزیں ہیں. ہمارے یہاں تھوڑا سا مایوب بھی سمجھتے ہیں کہ بھئی بیٹیاں گھر سے باہر جا رہی ہیں. تو یہ گورنمنٹ سطح پر اگر کوئی ایسی اکیڈمیز جو ہے فیمیل کے لیے, وومن کے لیے بنا دی جائیں تو وہ معاملہ سیدھے ہو جائیں گے. اچھا, جو لڑکیاں بھی اگر پارٹیسپیٹ کرتی ہیں تو وہ بھی جو آٹونومس باڈیز کے ادارے ہیں, جو کالجز ہیں وہ, یا پرائیویٹ اسکولز, زیادہ تر وہاں کی بچیاں جو وہ پارٹیسپیٹ کرتی ہیں, جو افورڈ کر سکتی ہیں آسانی سے. میں بھی کرواتا رہتا ہوں ایکٹیویٹیز. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ ان کی بات بالکل ٹھیک ہے کہ وہ کہتے ہیں نا, ساؤنڈ باڈی ہیز اے ساؤنڈ مائنڈ. اگر اچھا جسم ہوگا تو اچھا دماغ ہوگا, اور اچھا دماغ ہوگا تو مائیں جو ہے اچھی پرورش کریں گی بچوں کی. یہ ساری چیزیں انٹر لنک کرتی ہیں. تو ہمیں فیمیل کا بھی جو بالکل صحیح ہے یہ
कि उनके लिए भी एक्टिविटीज जनरेट करनी चाहिए और कुछ ना कुछ करवाना थोड़ा सा मैम सिंध सरकार से भी मैं रिक्वेस्ट करूंगी आपके प्लेटफॉर्म से, जैसे अगर हम प्रोविंस ऑफ पंजाब की बात करें तो वहाँ पे खवातीन के लिए डेडिकेटेड पार्क्स हैं। अच्छा। और बहुत मिडिल क्लास एरियाज में भी हैं, सिर्फ ये नहीं कि अपर क्लास या पोस्ट क्लास में वो नहीं है, लेकिन हर जगह पे है। तो थोड़ा सा सिंध सरकार भी चाहिए कि, क्योंकि हमारे सिंध की खवातीन भी बहुत टैलेंटेड है हैंडीक्राफ्ट्स में। अगर देखा जाए तो हैंडीक्राफ्ट इंडस्ट्री में जो सिंध की खवातीन ने पाकिस्तान को एक प्रेस्टीज दी है, उसका कोई सानी जो है वो पूरे मुल्क में मौजूद नहीं है। असां जो जेको रली जो वर्क आ, जेको भी असांजो टांको जो जेको भी काम आ, वो इलाही सुठो आता जी। और ये हमारी इवन एक्सपोर्ट्स में भी जो हमारा जहाँ से जाता है रवायती कपड़ा, उसमें सूबा सिंध की खवातीन का बहुत अहम किरदार है। थैंक्स मैडम, आपने बहुत अच्छा कहा। और हम अब जाएंगे न्यूज़ ब्रेक की तरफ। जी तो SM नदीम साहब, आपका भी थैंक्स, आपने प्रोग्राम को टाइम दिया, अपना कीमती वक्त निकाला, और भी मेहमान हैं जिनसे बातचीत होगी। हाँ जी तो नाज़रीन, असां हाणे वञी रहिया आहियूं न्यूज़ ब्रेक ते, सो असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन अॼु असां ख़ुशियुनि जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, इन करे जो असांजो मुल्क पाकिस्तान, जमहूरिय पाकिस्तान जी अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे। अॼु 77वीं सालगिरह असां उन जी मल्हाए रहिया आहियूं। जेके असांजा नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके ॻोठनि में, शहरनि में ऐं मुल्क खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे मां लख लख वाधायूं ऐं मुबारकूं ॾींदसि पंहिंजे मुल्क जे आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाइण जूं। ॿियो त नाज़रीन, जेको पाकिस्तान आज़ाद थियो, इन में सिर्फ़ु मर्दनि जो बि किरदारु न हो, औरतुनि जो बि इन में किरदारु हो। जीअं त मां नालो वठां मोहतरमा फातिमा जनाह जो, त ही मुकमल ॾिहाड़ो न थींदो उन जे नाले खां बग़ैर। ऐं ॿियो बेगम हिदायतुल्ला, बेगम राना लियाकत अली ख़ान, ऐं इलाही सातरा नाला आहिनि जेके मूंखे हींअर यादि न आहिनि। ऐं ॿियो वरी असांजी आर्मीअ में हाणे हिकु बोल्ड हुई लेडी हुई, उनजो नालो हो मरियम मुख़्तियार, उनजो बि मां नालो वठंदी हलां त उन बि क़ुर्बानी ॾिनी पंहिंजे मुल्क लाइ। ऐं ईअं इलाही सातरियूं औरतूं आहिनि जेके बहादुर आहिनि असांजे मुल्क में। जीअं त नाज़रीन हाणे मां हलंदी हलां महिमाननि साइड। जीअं त असांजा कुझु महिमान वञी चुका आहिनि ऐं कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे। मां नालो वठंदी हलां प्रोफेसर तनवीर सिद्दीकी साहब, जेके सोशलिस्ट आहिनि, पाण सोशियोलॉजी पढ़ाईंदा आहिनि। मां सर खे वेलकम चवंदसि पंहिंजे प्रोग्राम में। ऐं सर मुबारकूं तव्हांखे 14 अगस्त जे हवाले सां। तव्हां ॾींहुं कीअं मल्हाए रहिया आहियो, थोरी तव्हां नज़र विझो, जेको पाकिस्तान आज़ाद थियो कीअं थियो, थोरो हिन ते ॻाल्हायो तव्हां। मैं इस मेरान टीवी के प्लेटफॉर्म से पूरी कौम को 77th आज़ादी का दिन मुबारकबाद पेश करता हूँ यहाँ से, और मेरान टीवी को भी मुबारकबाद देता हूँ कि ये इस तरह के इवेंट्स पे ये प्रोग्राम्स करते हैं, वो नेशनल डे हो या इंडिपेंडेंस का डे हो या और कोई इवेंट्स हो। सवाल जो आपका है उसका मैं मुख्तसरन इस तरह से जवाब देता हूँ कि ये जो हमारा सब कॉन्टिनेंट है, जो आजकल 3 मुल्क है, बांग्लादेश, पाकिस्तान, इंडिया, तो इसकी हिस्ट्री जो है वो तकरीबन 4000 साल पुरानी, जिसका सबूत हमारे पास मुंजो दड़ो है। मगर मुसलमानों ने इस खित्ते पर तकरीबन 1145 साल 1145 ईयर्स रूल किया, फ्रॉम मोहम्मद बिन कासिम टू बहादुर शाह जफर। उसमें मुगल्स हैं, तुगलक है, लोधी हैं, XYZ है। लेकिन हमारे साथ जो जब ईस्ट इंडिया कंपनी यहाँ पर आई तो उसने ट्रेड्स के बिहाइंड जब पॉलिटिक्स किया तो सबसे पहले उन्होंने बंगाल को कैप्चर किया, देन फिर 150 या 100 साल के अंदर उन्होंने जो है वो दिल्ली तक का सफ़र किया और बहादुर शाह जफर की हुकूमत ख़त्म की। इस पूरे दौर के अंदर मुसलमानों ने यहाँ जब रूल किया तो बड़ी एक यूनिक किस्म की पॉलिसी बनाई, बिल्डिंग्स XYZ सब कुछ किया। बट जब पूरा इंडिया आफ्टर वार ऑफ इंडिपेंडेंस 1857 जब ब्रिटिश कंपनी के अंडर में चला गया और फिर मलगा ने इसको अपने अंडर में ले लिया और वहाँ से कॉलोनी बन गई, तो उसके बाद हम देखते हैं कि एक ब्रिटिशर्स ने डिस्क्रिमिनेशन दे दी बिटवीन हिंदू और मुसलमान, और फिर मजबूरी में सर सैयद को 1856 में जो है वो एक नेशन का वर्ड मुसलमानों के लिए यूज़ करना पड़ा, और फिर यहाँ से टू नेशन थ्योरी जो है वो जनरेट हुई। फिर हम देखते हैं कि कांग्रेस जो थी, जो आज इंडिया के अंदर है, उसका 1885 के अंदर जन्म हुआ, मगर उसके नेगेटिव रोल ने हमें एक साइड लाइन कर दिया। और फिर हम देखते हैं कि उसके जवाब में हमने मुस्लिम लीग बना दी, और मुस्लिम लीग में फिर जिन्ना साहब आ गए, और जिन्ना साहब ने 1930 से लेकर 40 तक मुसलमानों को यूनिटी दी।
40 के अंदर हमने इन तमाम हालात से देखा कि ब्रिटिशर्स जो है सेकंड वर्ल्ड वॉर में इन्वॉल्व हैं, वीक हो रहे हैं। तो हम देखते हैं 1940 में हमने लाहौर के अंदर जो है वो 400 वर्ड्स की एक एप्लीकेशन दी, रेजोल्यूशन दिया और उसमें डिमांड की कि मुसलमानों को आज़ादी दे दी जाए जी। एक सोशल कॉन्ट्रैक्ट बिटवीन इंडिया के जो मुस्लिम प्रोविंसेस थे उनके दरमियान, और आज अगर हम उस पर फॉलो करें तो बहुत सारे हमारे जो आज के मसाइल वो ख़त्म हो सकते हैं। 40 to 47 ये हमारी स्ट्रगल का पीक टाइम है। अंडर द सुपरविजन ऑफ कायदे आज़म हम देखते हैं कि हमने 7 साल के अंदर जो है एक कांग्रेस को भी डिफीट दिया और अंग्रेज़ को भी डिफीट दिया, और कायदे आज़म की सरबराही में हमने एक आज़ाद मुल्क हासिल किया जिसको पाकिस्तान कहते हैं। ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन असां सां गॾु स्टूडेंट हिकिड़ी गॾु आहे, मैं उसको कहूँगी जो बुशरा हमारे साथ हैं वो स्पीच करेंगी आज के प्रोग्राम के लिहाज से जो हम मना रहे हैं 14 अगस्त का दिन। तो मां बुशरा तव्हांखे चवंदसि त बुशरा बताएं आप। जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम, मेरा नाम बुशरा माफिया है। मैं यूनिवर्सिटी ऑफ सिंध कॉमर्स डिपार्टमेंट की तालिबे इल्म हूँ। मुझे आज सुबह मेरान में तकरीर करने का मौका मिला है जिसका उन्वान है 14 अगस्त 1947 हमारी आज़ादी का दिन। मैं अपनी तकरीर का आगाज़ इस शेर से करना चाहूँगी। अफराद के हाथों में है अक़वाम की तकदीर, अफराद के हाथों में है अक़वाम की तकदीर, हर फ़र्द है मिल्लत के मुक़द्दर का सितारा। ये अर्ज़े वतन नूर के सांचे में ढली है, ये अर्ज़े वतन नूर के सांचे में ढली है, ये हुस्न यकीन वक्त का शाहकार जली है। वो खुल्द बरी जिस पर तसद्दुद हैं बहारें, वो खुल्द बरी जिस पर तसद्दुद हैं बहारें, वो खुल्द भी तो इस देश की पुरनूर गली है। मुझे आज जिस मौजू सुखन पर लबकुशाई करने का मौका मिला है उसका उन्वान है 14 अगस्त 1947 हमारी आज़ादी का दिन। ए वतन तुझसे नया अहदे वफ़ा करते हैं, ए वतन तुझसे नया अहदे वफ़ा करते हैं, माल क्या चीज़ें हम जान भी फ़िदा करते हैं। सुर्ख हो जाती है जब सहने चमन की मिट्टी, सुर्ख हो जाती है जब सहने चमन की मिट्टी, उसी मकाम पर फिर फूल खिला करते हैं। सदर अली वकार, तारीख के आईने में झांकने से हमें मालूम होता है कि इस दुनिया का एक असूल है कि जब तक आप कोई बड़ी कुर्बानी नहीं दे देते तब तक आपको जी मंजिल नहीं मिलती। सदर अली वकार, हर दौर में मुख्तलिफ कौमों ने अपनी अजीम मंजिल हासिल करने के लिए अपनी जानो माल की कुर्बानी दी, तब जाकर उनका मकसद अपनी मंजिल को पहुंचा। मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहिए, मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहिए, ये दाने खाक में मिलकर गुले गुलजार बनता है। सदर अली वकार, कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना की बेखौफ बेबाक और दानिशमंदाना क़यादत पर बरे सगीर और पाको हिंद के तमाम मुसलमान एक झंडे तले जमा हो गए और ये नारा बुलंद किया गया कि इस पर चमके साए तले हम एक हैं, हम एक हैं। सदर अली वकार, पाकिस्तान बनने से पहले पूरे बरे सगीर पर तकरीबन 100 साल तक अंग्रेज़ों का कब्ज़ा रहा। अंग्रेज़ों के कब्ज़े से पहले बरे सगीर पर मुसलमानों की हुकूमत थी। अंग्रेज़ों से आज़ादी हासिल करने के लिए मुसलमान मुसलसल कोशिश करते रहे और यही वजह है कि बहुत सी कुर्बानियाँ देने के बाद आखिरकार 14 अगस्त 1947 को पाकिस्तान वजूद में आया। इस दिन बरे सगीर के मुसलमान अंग्रेज़ों की गुलामी से आज़ाद हो गए और अपना एक अलग मुल्क हासिल करने में कामयाब हो गए। इस आज़ादी की खुशी में हर मुसलमान ने अपनी अपनी मेहनत और जदोजहद की। हमें ये मुल्क आज़ाद पाकिस्तान मिला और इसमें कई सूबे भी मिले। मैं सुबह सिंध की बात करना चाहूँगी। मैं सुबह सिंध की तारीफ इन अल्फाजों में करना चाहूँगी। हमारा लक़ब है बाबुल इस्लाम, तो इसी के सदक़े से खुशहाल लफ्ज़ अदा। सदर अली वकार, सिंध ससी का सांस है, सिंध मोमल का मान है, सिंध पुनहल का प्यार है। सिंध ने भिटाई जैसे शायर दिए और होशो जैसे बहादुर दिए। सिंध ने लोंग जैसे फ़कीर दिए, सिंध ने टीपू जैसे बहादुर दिए। सिंध हुनर का मरकज़ है, सिंध हुनर की पहचान है। सदर अली वकार, सिंध पाकिस्तान का एक अहम सूबा है और आबादी के लिहाज से दूसरा सूबा। सिंध की तारीख आज से 5000 साल पुरानी है, जिसकी वाज़ेह मिसाल मोइंजो-दड़ो है। मोइंजो-दड़ो में सिंध की मुख्तलिफ निशानियाँ पाई जाती हैं, जैसे कि खाने पीने के बर्तन, टोपी, अजरक वगैरह। जनाब आला,
ہمارے آباء و اجداد نے موت کی آنکھوں میں آنکھیں ڈال کر آزادی کے جو چراغ اپنے لہو سے روشن کیے تھے، آج ان کا مقدس لہو ہمارے سینوں میں زندگی کی حرارت بن کر دوڑ رہا ہے۔ اپنی ہر سانس تیرے نام کرتے ہیں، اپنی ہر سانس تیرے نام کرتے ہیں، اے وطن ہم تجھے سلام کرتے ہیں۔ یوں دی ہمیں آزادی کے دنیا ہوئی حیران، یوں دی ہمیں آزادی کے دنیا ہوئی حیران، اے قائد اعظم تیرا احسان ہے احسان۔ جناب صدر اور میرے ہم وطنوں، میں آج اس یوم آزادی پر آپ سے کچھ کہنا چاہتی ہوں۔ قدر کریں اپنی آزادی کی اور حفاظت کریں اپنی سرحدوں کی، کیونکہ آخرکار آپ ہی ہیں جو اس قوم کا مستقبل سنواریں گے۔ اور ان شہیدوں کو سلام جنہوں نے اندھیری شب کو سویروں میں ڈھالا۔ میں اپنی تقریر کا باقاعدہ اختتام اس شعر سے کرنا چاہوں گی: نہ پوچھو زمانے سے ہماری کیا کہانی ہے، نہ پوچھو زمانے سے ہماری کیا کہانی ہے، پہچان تو بس یہ ہے کہ ہم پاکستانی ہیں۔ پاکستان زندہ آباد۔ پاکستان کا مطلب کیا؟ لا الہ الا اللہ۔ شکریہ۔ زبردست، ماشاءاللہ بشرا، بہت اچھی اپنے اسپیچ کی اور باتیں کی۔ سر آپ تہاں چھا چوندو ہن اسٹوڈنٹ لائے تہن ہی ڳالهايو جڪرو؟ تمام سٺو ڳالهائي وئی، ہر پہلو کے کور کرے وئی۔ صحیح۔ 77 سال کان پہرين وارے پہلو جی سر ان کا انیا 100 سال پڇا کرے ۽ بالکل ائیں ہی سر جدوجہد کرے جيڪا شے حاصل کئی تو بہترین شے وری باہر ملک ما تقریباً 10 ملک بیا ڏسي آيا، ایترو خوشحال ملک کير به ڪونهي۔ موکاں ہر دور میں ان ملک جا وڏا آفيسر پڇندا त असां कंहिं मुल्क खे ख़ुशहाल कहिड़े बेस ते चवंदा आहियूं? चए त ख़ुशहाल बेस ते 5 शयूं आहिनि: पहाड़ आहिनि, मौसमूं आहिनि, बर्फ़ आहे, दरिया आहिनि, ऐं उन खां पोइ आज़ादु आहे, पाण कमाए पाण खां। हाणे हींअर जेके थोरा घणा मसाला असांखे नज़र अचनि था, इहे सॼी दुनिया सां आहिनि। दुनिया खे नंढो करे चओ त कम्यूनिटी में आहिनि, न कम्यूनिटी खे अञा नंढो करे चओ त घर में आहिनि। 4 फैमिलियूं, 4 भेनर, 4 भाइर रहनि था, उहे पाण में टक 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 कंदा रहंदा आहिनि। पर इन जो मतिलबु इहो न आहे त हिक ॿिए जी मुखालफ़त कनि। बख़ुदा हिकु ई मुंहिंजो अर्ज़ु अथव, पंहिंजो पाण विकिणी पराए जे हवाले न कयो। पराओ तव्हांखे पराओ ई आहे, छा बि थी पए। पराए खे ॾिसी खामखा हिर्स खे छॾे ॾियो, तव्हांजो हिर्स तव्हांखे काॾे कोन वठी वेंदो। पंहिंजी कमायो, पंहिंजी खाओ, पाण खे ई ठाहियो। जेका तव्हांखे हितां दौलत ॿाहिरि खणी वञी था, ॿाहिरिनि खे ॾियो, उहा दौलत हिते ख़र्चु करे त ॾिसो। तव्हांजी केॾी सुञाणप थी थिए। तव्हांजे क़बर जे भरिसां के लंघे वेंदो, उतां ॿ ॻोढ़ा ज़रूरु ॻारींदो ऐं उनजे मथां इहो लिखंदो त जे मारिया न मौत, उनखे मौत मारे न सघियो। तव्हां जागीरूं खणी ॿाहिरि विकिणी ईंदो, ॿाहिरि जागीरदार छॾिबो, पर निकिरंदो 5 मिंटनि में। बिल्कुलु सही, सही सही, ज़बरदस्त ॻाल्हि कही सर। तमाम प्रोफेसर तनवीर साहब, आप क्या कहेंगे? ये बुशरा माफिया जो इतनी अच्छी बातें बताएं, तो आप क्या कहेंगे उसके लिए? इमोशंस होते हैं, इस पर डिलीवरी होती है, वो अच्छी होती है, और इन्होंने जो भी कुछ कहा ये बेहतरीन है। अब टाइम टू टाइम जैसे ये आगे जाएंगी ना, तो उनको पता लगेगा कि इसमें और क्या चीज़ ऐड करनी है। मेरा अगर कहीं तलफ़ुज़ एक्सेंट गलत है तो मैं इसको कैसे सही करूँ, ये भी ज़रूरी होता है ना, क्योंकि अगर ये मुकाबले में हिस्सा लेंगी तो इस तरह पाकिस्तान के अंदर जो हमारे मेल या फीमेल जो भी हैं और बॉयज़ गर्ल्स हैं, हमारे बहुत टैलेंट है। और ये स्पीचेस सिर्फ मोटिवेट नहीं करती बल्कि हिस्ट्री भी बताती है, लोगों के अंदर ये भी जज्बा पैदा करती है कि पाकिस्तान कितनी तकलीफ़ों के साथ बना है और हमें किस तरह से इसकी डिफेंस के लिए, सिक्योरिटी के लिए काम करना चाहिए। हज़रत अली करमल्लाह वजह का एक कॉल है बड़ा ज़बरदस्त, जो अक्सर मैं दोहराता हूँ कि आज़ादी हासिल करना मुश्किल काम नहीं है। आज़ादी हासिल करना मुश्किल काम नहीं है, उसकी हिफाजत करना मुश्किल काम है। तो इस वक्त जो हमें सबसे बड़ा जो मसला दरपेश है ना, तो हम इसको बचाएं कैसे? ठीक है ना, साईं की बात सेकंड कर दूंगा कि आपस में जब हम लोग रहते हैं ना, पाकिस्तान एक कसीरुल मुल्क, बहुत सारे कल्चर्स हैं, तकरीबन 30 से ज़्यादा ज़बानें पाकिस्तान में बोली जाती हैं, और ज़बान जो होती है ना किसी भी कौम की बेस होती है। तो ये 30 से ज़्यादा ज़बानें हैं, बहुत सारी कौमें हैं, तो ज़ाहिर मिजाज अलग अलग है, कुछ मौसम का असर है, कुछ इलाकों का असर है, कुछ हिस्ट्री का, लेकिन उसके बावजूद हम इस्लाम के नाम पर
लाइक ए गार्लैंड, एक हार की सूरत के अंदर हम मौजूद हैं। तो छोटी मोटी बात हो जाती हैं, उसको इग्नोर करें, आगे की तरफ देखें। हमारा मुल्क बहुत अच्छा है। और साईं ने एक बात और कही कि दरिया, पहाड़, रेगिस्तान, समंदर, ये किसी भी मुल्क की तरक्की के लिए जो ना होती है। तो हम कहते हैं कि पाकिस्तान जो है ना वो सूरह रहमान की तफसीर है कि ऐ जिनोइंस अपने परवरदिगार की कौन कौन सी नेमतों को जुटलाओगे। तो कहने का मकसद है, आप देखिए हमारे पाकिस्तान के अंदर सबसे ज्यादा नेमतें हमारे पास हैं, 4 मौसम हैं, फ्रूट्स हैं, एक्स वाई जेड। और सबसे बड़ी बात ये देखें आप, अगर कैलकुलेट करें कि पूरी दुनिया के अंदर जो है ना मैन पावर, जिसे कहते हैं ना वर्कर, काम करने वाले, जब पूरी दुनिया में जाके ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कनाडा, यूरोप, एक्स वाई जेड हमारे नौजवान, हमारे लोग जाके उसको डेवलप कर सकते हैं, तो वाई नॉट हमारे मुल्क के अंदर क्यों नहीं कर सकते? बात सिर्फ अपॉर्चुनिटीज़ की है, जस्टिस की है। जस्टिस पैदा करें, ठीक है, बड़े भी करें। हज़रत मुजद्दिद अलिफ सानी का कॉल है, ठीक है, अल्लामा इकबाल भी उनको फॉलो करते थे। आज से मैं 500 साल पहले खड़ा हुआ हूँ, अकबर के ज़माने में। मुजद्दिद अलिफ सानी कहते थे कि अच्छाई और बुराई जो है ना उसका ताल्लुक अपर लेवल से है। अगर अपर साइड अच्छा है ना तो उसका फ्लो नीचे की तरफ होगा। हमारे हुक्मरान, हमारे बड़े, हमारी इलीट क्लास, घर के अंदर अब्बू और अम्मी, अगर वो सही हो जाए तो बच्चे तो ऑटोमेटिकली सही हो जाएंगे। एक ऑफिस के अंदर अगर ब्राइब भी कोई नहीं लेता डायरेक्टर, तो पियोन की कैसे हिम्मत हो सकती है? एक मुल्क का अगर प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट और आर्मी चीफ और एक्स वाई जेड जो लोग हैं बड़े, अगर वो स्ट्रिक्टली फैसला कर लेना आज कि हमने सब छोड़ना है और 5 साल पाकिस्तान को देने, आप यकीन करें बाहर से लोग काम करने पाकिस्तान आएंगे। हमारे पास इतनी अच्छी बात। मैडम साइमा, आप क्या कहती हैं बुशरा के लिए, जो बुशरा ने स्पीच की? बुशरा ने बहुत बेहतरीन तकरीर की। और बुशरा का जो बेसिकली जिस एज में वो है, उस एज में जो उनका कॉन्फिडेंस है, जो खुद एतमादी है, उसके लिए बुशरा के साथ साथ हम उनके वालिदैन को भी इस चीज़ का क्रेडिट हमें देना चाहिए। और जो उन्होंने ख़ास तौर पे फोकस अपना रखा सूबा सिंध की अहमियत के ऊपर, उस हवाले से मैं बात करना चाहूँगी कि मादर मिल्लत भी कराची में पैदा हुई थी, उनका ताल्लुक भी सूबे सिंध से था। तो उन्होंने भी बहुत बढ़ चढ़ के जो है वो पाकिस्तान की मूवमेंट में अपने भाई का साथ दिया। और 9 जुलाई को उनकी डेथ एनिवर्सरी भी थी। और इन सब के साथ अगर मैं बात करूं तो जो हमारी बेसिकली एजुकेशन है, और जिस सर ने कहा कि अभी हमें बहुत ज़रूरी है कि हमारी डायमेंशन और हमारी डायरेक्शन जो है अगर वो क्लियर हो जाए, तो जैसे अभी फॉरेन ओवरसीज के या फॉरेन एजुकेशन के हवाले से बात की उन्होंने। अभी पाकिस्तान में पिछले 1 साल में 3 सालों का अगर सर्वे लिया जाए तो 1 मिलियन के करीब यूथ जो है वो पाकिस्तान से बाहर गई है। अच्छा। और आप ये देखिए कि जो पाकिस्तान से वेस्टर्न कंट्रीज में जा रहा है वो पाकिस्तान से 1 करोड़ रुपया लेकर जा रहा है। ये अभी हमारा आजकल का जो एक्सपेंडिचर है, पता नहीं जो लोग बच्चे चले गए उनके पीछे एफबीआर वाले नहीं चले जाएं तो कहे मैडम ने क्या बात कर दी है। लेकिन ये बात मैडम फैक्चुअल है, क्योंकि हमारी करेंसी थोड़ी सी काफी कम है। तो अगर 7.5 या 10 लाख लोग और हर बंदा 1 करोड़ रुपया लेकर बाहर चला जाता है पाकिस्तान से, तो व्हाई नॉट वी प्लान समथिंग के जो उस इन्वेस्टमेंट से या उस रकम से यहाँ पर हो जाए। और फिर उसका एक बहुत बड़ा, आप देखिए कि अभी एक रीसेंट स्टडी हुई है और मैं उसका हिस्सा रही हूँ, एक रिसर्च का। मुझे बड़ी हैरत हुई कि लोगों के बाहर जाने का हमारे रुपए पे और भी बुरा असर आया है। ऑल्दो कि वी आर एक्सपेक्टिंग कि वो कमाएंगे और कमा कर फॉरेन रेमिटेंस भेजेंगे, हमें फ़ायदा होगा। लेकिन मैडम एकदम से आप सोचिए, आप 10 लाख को 1 करोड़ से मल्टीप्लाई कर दें और जो अमाउंट आएगी वो अमाउंट हमने इंटरनेशनल मार्केट में दी है। पाकिस्तानी रुपए की डिमांड नहीं थी, हमने ज़बरदस्ती वो चीज़ दी है। तो डेफिनेटली वो हमारी करेंसी जो है वो डेप्रिशिएट कर गई है। और उसका बड़ा पॉजिटिव इम्पैक्ट भी है, नेगेटिव इम्पैक्ट भी है। लेकिन थोड़ा सा जो है, जो सर ने बहुत बेहतरीन बात की कि बड़ों को दिल बड़ा करना पड़ेगा बच्चों के लिए, वरना फिर बच्चे तो दुनिया तस्वीर करते रहेंगे। आप बिल्कुल सही कह रही हैं। जैसे कि सारा तव्हां ॿुधायो, इहे असांजूं ॻाल्हियूं त इलाही ज़बरदस्त हली रहियूं आहिनि। असां महिमाननि सां इलाही सुठियूं ॻाल्हियूं पंहिंजे 24 अगस्त जो जेको ॾिहाड़ो आहे उन जे बारे में करे रहिया आहियूं। तव्हांजो पुलाउ किथे पहुतो भला? बसि हाणे फाइनल ते आहियूं, हाणे हिनखे दम ॾींदासीं। जी जी। ऐं असां चांवरनि खे अॻु में बॉइल करे छॾियो ताकी थोरो टाइम बचे ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं बि ॿुधी सघूं। ख़ूबसूरत ॻाल्हियूं जेके थियनि थियूं सभई कनि था, तमामु सुठियूं बहितरीनु ॻाल्हियूं आहिनि। वॾनि जे लाइ बि ख़ासि तौरु पेरेंट्स लाइ जेके पंहिंजे ॿारनि खे ध्यानु ॾियनि, काफ़ी ॻाल्हियूं मां ॿुधी रही आहियां जेके काफ़ी हद ताईं सही सही पसंदि आयूं मूंखे।
सो हाणे हिननि खे फाइनल ते पुॼाईंदासीं। अच्छा, दम ॾींदासीं जेको आहे। सभु शयूं तयारु आहिनि, रेडी आहिनि, हाणे दम ॾियण जी तयारी यानी असां खाई सघंदासीं न पुलाउ सिंधी? बिल्कुलु बिल्कुलु खाई असांजा महिमान बि शिदत सां इंतज़ारु करे रहिया आहिनि त ही सारा कॾहिं ही पुलाउ कंप्लीट करे ठाहींदी त असां खाईंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे हाणे सामने ई अॻियां ई तव्हांजे दम जी तयारी आहे, दम ॾियूं था, तव्हांजे अॻियां असां पेश कंदासीं। वाह वाह भई, ॾाढी खुशबू बि सुठी पई अचे ऐं सिंधी पुलाउ पियो ठहे अॼु। नाज़रीन, त असां सिंधी पुलाउ अॼु कोई ॾिहाड़ जेको असांजो स्पेशल ॾींहुं आहे 24 अगस्त जो, उन ॾिहाड़ असां सिंधी पुलाउ खाईंदासीं इंशाल्लाह। तव्हांजी फरमाइश लॻी त मच्छी छो न ठही, पर मच्छीअ खां ज़्यादा असांखे वरी थोरो हे पसंदि आयो त असां हे ठाहियूं। जी जी जी, पुलाउ ठाहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। सारा तव्हां जेसीं पुलाउ ठाहियो, असां वञूं था महिमाननि तरफ़ ऐं असां ॻाल्हि ॿोल कयूं था पंहिंजे महिमाननि सां ऐं तव्हांजे पुलाउ जो शिदत सां असांखे ऐं असांजे महिमाननि खे इंतज़ारु आहे। जीअं त सर तव्हां ॿुधायो भला त जेके असांजा नौजवान आहिनि जॾहिं पाकिस्तान ठहियो, उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, तॾहिं त असांजा नौजवान ई थींदा, हाणे त असां कुझु ॿियो बि चई सघूं था, पर उन्हनि जे लाइ ॿुधायो त जेके कुर्बानियूं ॾिननि, जेके असांजी, त उन्हनि जे थोरो पस मंज़र में ॻाल्हायो। जी रिक्वेस्ट बार बार इहा कयां पियो त हुननि कुर्बान ॾिनी त आज़ादु हुजूं ऐं असांजो नस्ल यानी उहे करे विया त असां अॼु ज़िंदा आहियूं। जेके अॼु कनि पिया, असांजो नस्ल ज़िंदा हूंदो। उहे जेके कुर्बान ॾिनी आहे असांजे ख़ातिर त असां ज़िंदा ऐं आज़ादु ऐं ख़ुशहाल हुजूं, तइलीम जे ग्राउंड में वधूं, तरक़ी जे ग्राउंड में वधूं ऐं हर तरक़ीअ जे ग्राउंड में अचूं ऐं महिनत ऐं मुश्क़त सां उहो सुख जेको असांखे मिले ऐं असां पंहिंजे पोयनि ईंदड़ नस्लनि जे लाइ सुख छॾे वञूं। हिते जीअं असांजी सिंध जी बहितरीन क़यादत प्रोफेसर इकरामुद्दीन ॼणा ही कंडियारे जो आहे साईं, ऐं साईं एॾो त हिकिड़ो सचो ऐं मुजाहिद इंसानु आहे। तइलीम जे पुठियां इनकलाब, मेडिकल कॉलेजिस त इहे माण्हू सभु स्किल थियनि, जेके डॉक्टर थियनि, जेके पैरामेडिकल थियनि। ठटे में हाणे ताज़ो मेडिकल कॉलेज, दादूअ में मेडिकल कॉलेज, कोहिसार में मेडिकल कॉलेज इंशाल्लाह खुलंदो, टंडे मोहम्मद खान मेडिकल कॉलेज। साईं इहो इनकलाब आंदो आहे त हर माण्हू ख़ुशहाल तरह, हर माण्हू खे हुनुर हुजे ऐं पाण कमाए जहिड़ो थिए त बुख न मरे। सर ने बात की थी त इहा क़यादत हुजे। मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पई, वरी पाण कंटिन्यू ॻाल्हि रखूं था। असांजो थियो आहे ब्रेक जो टाइम। जीअं त नाज़रीन, तव्हां असांजो अॼोको ॾिहाड़ो जेको 24 अगस्त जो आहे उहो इलाही ख़ुशीअ सां मल्हाए रहिया हूंदा, ऐं जेके असांखे नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि, जेके पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि ऐं जेके असांजे ॿियनि सूबनि में नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि, मां उन्हनि खे वरी मुबारकूं ॾींदसि ऐं उन्हनि खे लख लख वधायूं हुजनि। असांजो अॼोको ॾींहुं 24 अगस्त जो जेको 77वीं सालगिरह असां मल्हाए रहिया आहियूं, असांजो सुबुह मेराण मल्हाए रहियो आहे। जीअं त नाज़रीन मूंसां जुड़िया रहिजो ऐं हाणे सुबुह मेराण वञे थो ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदब बुखारी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन असांजी सुबुह मेराण जी जेका आहे अॼु स्पेशल ट्रांसमिशन आहे 14 अगस्त जे लिहाज़ खां, इन करे जो असांजे वतन अज़ीज़ जी 77वीं सालगिरह थी रही आहे ऐं मां इन जे लिहाज़ खे जेको आहे ख़ैबर खां मेराण ऐं बलोचिस्तान खां पंजाब ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जे ॾिसंदड़ नाज़रीन खे मां मुबारकबाद पेश कंदसि त हुननि खे आज़ादी मुबारक हुजे। जीअं त नाज़रीन ऐं जेके असांजा आर्मी फोर्सिस जा भाइर आहिनि बॉर्डरनि ते बीठा आहिनि, मां उन्हनि खे बि मुबारकबाद ॾींदसि त हुननि खे मुबारकबाद हुजे। जीअं त नाज़रीन मां हलां थी हाणे महिमाननि जी तरफ़। जीअं त नाज़रीन असां सां अॼु गॾु स्टूडेंट बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम फरहान मुस्तफ़ा, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ऐं कीअं तव्हां ॾींहुं मल्हाए रहिया आहियो अॼु? आज़ादी स्टूडेंट असां आहियूं त असां दोस्तनि सां गॾु ॿाहिरि पी वेंदा आहियूं, जश्न मल्हाईंदा आहियूं, झंडा वंडा खणी वेंदा आहियूं, किथे घुमंदा आहियूं, बस ये खुशी है असांखे। अच्छा, बहुत बहुत ज़बरदस्त। आपकी हम तकरीर भी सुनेंगे, मगर फिलहाल हम जा रहे हैं सारा के पास। त सारा छा थियो भला? तव्हांजो पुलाउ ही सिंधी किथे पहुतो? असां खाई बि सघंदासीं या न? असांजा नाज़रीन शिद्दत सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, छो न खाई सघंदो। बसि हाणे त असां दम बि करे छॾियो आहे, हाणे इनखे तव्हांजे अॻियां पेश कंदासीं
पोइ तव्हांखे ॾिसंदासीं त तव्हां केतिरियूं मार्कूं था ॾियो, असांखे केतिरो पसंदि थो अचे। अच्छा, हाणे माना फाइनल तयारी में फाइनल तयारी थी आहे, बिल्कुलु हाणे रेडी करण थी आहे, हाणे तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। हा, खुशबू बि इलाही सुठी पई अचे। खुशबू ईंदी हूंदी तव्हांखे। जी जी, सारा तव्हां हिन जी जेका फाइनली तव्हां तयारी कयो, जेसी मां नौजवान जी तकरीर ॿुधा ऐं तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय कयो, जेको तव्हां पाण बि शरीक आहियो हिन प्रोग्राम में। जी त नाज़रीन, असां था हलूं पंहिंजे मेहमाननि जी तरफ़। ये पाकिस्तान के फ्लैग के हवाले से है, तो मैं थोड़ा सा फ्लैग के बारे में बताऊंगा ताकि हमारे जो सुनने वाले हैं उनको थोड़ी सी इन्फॉर्मेशन मिल जाए। किसी भी मुल्क का जो फ्लैग होता है, झंडा होता है ना, वो उसकी आइडेंटिफिकेशन होता है, पहचान होता है, और उस पर जो कलर्स होते हैं और उस पर जो साइन होते हैं, तो कहीं वो प्रॉस्पेरिटी का, कहीं इनकलाब का, कहीं शहादत का, मुख्तलिफ मकसद वो उसको रिप्रेजेंट करते हैं। हमारा जो आज का पाकिस्तान का जो फ्लैग है जिसमें ग्रीन और वाइट है ना, तो इसको अगर हम बैकग्राउंड में लेके जाएंगे तो बेसिकली जब ऑटोमन एम्पायर थी ना, जिसको हम खिलाफत उस्मानिया कहते हैं, तो उसका एक फ्लैग था रेड कलर का और उस पर इसी तरह का स्टार था। तो हम लोग उस खिलाफत उस्मानिया को अपने जो खलीफा था उसको मानते थे। तो जब मुस्लिम लीग बनी तो हमने क्या किया, उस रेड कलर के फ्लैग को हमने ग्रीन कर दिया, तो वो हो गया ऑल इंडिया मुस्लिम लीग का फ्लैग। ठीक है जी। अच्छा, फिर हमने मूवमेंट चलाई, पाकिस्तान हासिल कर लिया। जब पाकिस्तान बन गया तो हमने इसमें एक वाइट कलर की जो स्ट्रिप पट्टी दे दी है जो कि माइनॉरिटीज को रिप्रेजेंट करती है। तो हमारा ये जो आज का फ्लैग है, ग्रीन वाला जो है ये मुसलमानों को रिप्रेजेंट करता है, और इधर वाला जो है वो अक़लियतों को, यानी कि पाकिस्तान के अंदर मेजॉरिटी भी है और माइनॉरिटी भी है, और दोनों को बराबर के राइट्स हैं। और ये जो इस पर स्टार है और इस पर जो बना हुआ बाकी चांद तारा जिसे हम कहेंगे, ये हमारे इस्लाम की रिप्रेजेंटेशन है। इस तरीके से हम कह सकते हैं कि ये हमारा जो फ्लैग है ये एक कंटिन्यूसली, पहले ऑटोमन एम्पायर, फिर मुस्लिम लीग और आज पाकिस्तान का फ्लैग है। अब इसी हवाले से मैं आपको एक सॉन्ग सुना देता हूँ जी। थैंक यू वेरी मच। सर, आप क्या पैगाम देंगे जो 14 अगस्त का दिन है, हम मना रहे हैं, जैसे सालगिरह है 77। देखें, मैं हमारे जो नाज़रीन और नौजवान आपको देख रहे हैं, मैं पहले भी मुबारकबाद दे चुका हूँ और हज़रत अली के कॉल को भी मैं बयान कर चुका हूँ। हाँ, और मैसेज मैं इस तरह से दूंगा कि यूथ जो है ना वो किसी भी मुल्क का मुस्तकबिल होता है, और यूथ को चाहिए कि भरपूर तालीम पर तवज्जो दें, और अगर तालीम हासिल करेंगे तो साईं ने जैसा कहा कि तालीम के पीछे इनकलाब है, और इनकलाब जो होता है वो कौमों के लिए ज़रूरी है। तो तालीम ही हमारे तमाम मसाइल का हल है। थैंक यू। बहुत अच्छा। मैडम, आप क्या मैसेज देंगी जो आपको देख रहे हैं? जी, मैं बीइंग एजुकेशनिस्ट, मैं तमाम जो हमारे स्टूडेंट्स हैं उनको फोकस्ड एक मैसेज देना चाहूँगी कि आप आज पाकिस्तान की सालगिरह नहीं समझें, आज अपनी सालगिरह समझें और समझें कि भी ये रेड फ्लैग है और हमें आज ही अपना करियर प्लान करना है, और हमें कल से शुरू नहीं करना, हमें आज ही जो है वो करना है। और इसके साथ मैं थोड़ा बड़ों को भी पैगाम देना चाहूँगी कि नई नस्ल के लिए अपना दिल जो है उसको बड़ा करें, वो बहुत ज़रूरी है। थैंक यू वेरी मच। आपका बेटा, आपका भी थैंक यू, आपने स्पीच सुनाई। जैसे कि जी त नाज़रीन, असां था वञूं हाणे सुबुह में रहण जी ब्रेक ते। असां सां जुड़िया रहिजो, असां था वञूं ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन, अॼु सुबुह में रहण जी स्पेशल ट्रांसमिशन आहे। 24 अगस्त जे लिहाज़ खां असांजे मुल्क खे आज़ादु थींदे 77 साल थिया आहिनि। ऐं सॼा ॿारड़ा, असांजूं भेणूं, असांजा ॿाहिरि ही अॼु वॾो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। ऐं असां जेको आउट ऑफ कंट्रीज़ आहिनि, असांजा भाउ भेण, मां उन्हनि खे बि मुबारकबाद चवंदसि पंहिंजे मुल्क जी आज़ादी जे लिहाज़ खां, त उन्हनि खे क़बूल हुजे मुबारकबाद मुंहिंजी। जीअं त नाज़रीन, हाणे मां वञा पई सारा ॾे। सारा असांजो पुलाउ कंप्लीट थी चुको आहे ऐं इलाही ज़बरदस्त लॻी रहियो आहे पुलाउ। असांजो सिंधी पुलाउ तयारु थी वियो आहे ऐं असां हाणे हिनखे खाइण जी बि तयारी कंदासीं। असांजा नाज़रीन बि इलाही टाइम खां इंतज़ारु करे रहिया हुआ हिन पुलाउ जो, ऐं असांजो पुलाउ तयारु थी वियो आहे। जी सारा, जी बिल्कुलु, बारे में तव्हांजो पुलाउ ठही वियो, तव्हां असां सां गॾु अॼु मल्हाए रहिया आहियो 14 अगस्त जो ॾिहाड़ो। जी ऐं तव्हांजो पुलाउ त हाणे कंप्लीट थी वियो आहे। बिल्कुलु कंप्लीट आहे, बसि हाणे तव्हांजे खाइण जो इंतज़ारु आहे। तव्हां खायो इनखे, बिल्कुलु रेडी आहे हाणे, असां रेडी करे छॾियो। नाज़रीन, तव्हां असांजो ही पुलाउ ॾिसो जेको सारा कंप्लीट कयो आहे ठाहे। असांजो सिंधी पुलाउ आहे, सिंधी इलाही पुलाउ, सुठी खुशबू अची रही आहे।
ज़बरदस्त ज़बरदस्त सारा। जीअं त नाज़रीन हाणे असांखे ॿियनि महिमाननि जॉइन कयो आहे, मां उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां। प्रोफेसर सईद मंगी पाण डायरेक्टर आहिनि इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइनिंग जा, ऐं जेको ॿियो महिमान आहे असां सां शरीक थियो आहे न्यू टेक जो आहे, टीचर आहे, पाण फिल्म मेकर बि आहे, सुल्तान रिंद साहब। त मां सर्जन खे वेलकम चवंदसि इन पंहिंजे प्रोग्राम में जेको 24 अगस्त जे लिहाज़ सां असां मल्हाए रहिया आहियूं, पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन आहे। ऐं मां ऐं तव्हांखे सर मुबारकूं हुजनि। ऐं मां सर सईद मंगी साहब तव्हां खां पुछंदसि त तव्हांखे अॼु हीउ ॾिहाड़ो कीअं लॻी रहियो आहे, तव्हां कीअं मल्हाए रहिया आहियो? ऐं तव्हां ॾिठो हूंदो असांजा ॿारड़ा बि हीउ मल्हाए रहिया हूंदा, ॿाहिरि हीअ झंडियूं लॻियूं पियूं हूंदियूं, स्टाल लॻा पिया हूंदा, हीअ अॼु दुआऊं पियूं घुरिजनि, जेको असांजो आहे सब्ज़ लाली परचम उहो हवा में लहरायो पियो वञे। सो इन जे लिहाज़ सां कुझु ॻाल्हायो। बिल्कुलु महिरबानी, सभु खां पहिरियों तव्हां असांखे मौक़ो ॾिनो ऐं मां मेहरान टीवी जे सथ खे सॼी सथ खे जे एॾो सुठो सेट एॾो सुठो ऑर्गेनाइज़ कयो आहे, ऐं ख़ासि तौर ते मुर्तज़ा मजबूर साहब आहे, खुरम शेख आहे, सदफ़ वेठी आहे पाण माशाल्लाह, ऐं ॿी सॼी टीम जेकी आहे तव्हांजी सदाईं सुठा प्रोग्राम कंदा आहिनि। ऐं अॼु जो ॾींहुं वाक़ई असांजे लाइ तमामु अहम आहे। असांजी सुञाणप असांजे मुल्क असांजे पाकिस्तान ऐं जेको माशाल्लाह एॾो मालामाल आहे। मुंहिंजो तालुक़ु जीअं त इल्म तदरीस आहे, तालीम सां आहे ऐं आर्ट सां आहे, त मां सम्झां थो त आर्ट जे लिहाज़ खां या तारीख़ जे लिहाज़ खां या कल्चर जे लिहाज़ खां जेकी रिचनेस असांजे मुल्क में आहे उहा मां सम्झां थो त उहा शानदार आहे, एॾी वॾी शानदार आहे जो मिसाल कोई कोन्हे को। ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे त असांजे हिन ख़िते में जेतिरो ॿिया वसाइल आहिनि उन खां अलावा जेको आर्ट असांजे प्रीवियस टाइम में करे विया आहिनि, जेके हुनर आहिनि, जेको कमु थिए पियो, उहा बेसिकली असांजी वॾी सुञाणप आहे। ऐं असांजो जेको नौजवान आहे उहो तमामु बाहि हिमत आहे, ऐं असांजो जेको आलिम आहे, अदीब आहे, शाइर आहे या जेकी मौक़िक़ आहे, इन्हनि सभिनी वॾो कमु कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ मुल्क असांजो जेको पाकिस्तान अलहमदुलिल्लाह उन में एॾी त माण्हुनि जी पंहिंजी हिकिड़ी टैलेंट आहे, एॾी वेरासिटी आहे, पंहिंजे गॾु रहनि था ऐं एॾा ख़िता आहिनि, सभु मौसमूं आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त असांजी सुञाणप त पंहिंजी आहे, असांजा रंग पंहिंजा आहिनि, असांजी डिज़ाइनिंग पंहिंजी आहे, असांजा पैटर्न्स पंहिंजा आहिनि, असांजो अजरक खां वठी वेंदे तव्हां रिलिन खां ॾिसो ऐं जेके चिटियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जाइनि ते ॾिसो था। ऐं ॿियो असांजो जेको हितां जो माण्हू आहे बेसिकली मिटी में जेको आहे उन में एॾी ख़ुशबू आहे, उहो जिते वञे थो नी उहो नुमाया थो थिए। उनजो टैलेंट अहिड़ो आहे जो हू जेको ठाहे थो नी उहो ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। असां जॾहिं पाण मौक़े मिलियो ॿाहिरि पढ़ण जो वञूं था, पढ़ी आयासीं त पहिरियां त ॾाढा घबरायल हुआसीं त ही ॾाढा मॉडर्न अॻिते आहिनि, पर जॾहिं कमु कयोसीं त ॾाढो फ़ख़ुरु थियो, ख़ुशी थी त असांजे अंदरि जेकी असांजी तरबियत थियल आहे घर में, असांजे माहौल में, असां जेको अदब पढ़ियोसीं, जेको ॾिठोसीं, जिन माण्हुनि सां उथिया वेठासीं, हीअ उन्हनि जे करे असां में एतिरो कॉन्फिडेंस आहे जो असां परफॉर्म कयोसीं त असांखे ॾाढी सुठी अहमियत मिली। ऐं अॼु दुनिया वञूं था, घुमूं था त सचपच जॾहिं तारीफ़ था करायूं त असांखे पाण महसूसु थियो त असांजो खितो केॾो शानदार आहे, असांजो मुल्क केॾो ज़बरदस्त आहे। ऐं असांजो नौजवान माशाल्लाह जेको हाणे हिन सोशल मीडिया खां पोइ पंहिंजी आइडेंटिटी खे ॾाढो थो पंहिंजी डिज़ाइनिंग खे, पंहिंजे रंगनि खे ॾाढो ओन करे। इहा वॾी ॻाल्हि आहे त असांजे मुल्क में एॾी शयूं आहिनि जेके हाणे नौजवान ओन करणु शुरू कयूं ऐं प्राउड फील था कनि। तव्हां ॾिसो न कहिड़ा ॾियारा मल्हाइनि था पिया। अॼोको ॾींहुं माशाल्लाह शुरू खां नंढे इलाइक़ो ॾिसूं पिया, स्कूलनि खां वठी घरनि में ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सेलिब्रेशन थींदी आहे, छो त हीउ वॾो ॾींहुं आहे, हीउ वॾो आहे। माण्हू जेके आज़ादु फिज़ा में पंहिंजी मर्ज़ी सां असां पंहिंजे माहौल में हिकिड़े सुठे माहौल में असां रहूं था। अलहमदुलिल्लाह असांखे अलाह जो शुकुरु करणु खपे त असांखे सभु शयूं आहिनि जेके रब असांखे अता कयूं आहिनि अलहमदुलिल्लाह। ऐं असांजे नौजवाननि में, असांजे माण्हुनि में इलाही हिक ॿिए सां सम्झ ॾाढी सुठी आहे। ऐं इहा ई शइ आहे। ऐं मां इहो चवंदो आहियां त पुरमीद हुजणु खपे ऐं जेको नौजवान आहे उनखे हौसलो ॾियणु खपे, छो त अल्टीमेटली उनखे शयुनि खे स्विच करिणो आहे ऐं उनखे अॻिते आणिणो आहे। ऐं असां बि कल्ह यूनिवर्सिटी हुयासीं, असांखे बि कंहिं नथी ॾे अॻिते आंदो। अॼु असीं पढ़ायूं पिया ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे त जेको नौजवान आहे उहो ॾाढो टैलेंटेड आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त हू पूरी दुनिया सां कम्पीट करे पियो। ऐं अञा बि वक़्तु ईंदो, छो त शयूं नयूं नयूं अञा हाणे अचनि पियूं। तव्हां ॾिसो पिया त ऑनलाइन खां वठी जेके शयूं अचनि पियूं, ॿियूं बिज़नेसिस आहिनि, जॉब्स कनि पिया, ॿार पंहिंजा पेज ठाहिनि पिया
मुख़्तलिफ़ फील्डूं नयूं नयूं शुरू थियूं आहिनि, एनिमेशन आहे, फिल्म मेकिंग आहे, डिज़ाइनिंग आहे, फाइन आर्ट्स आहे, इहे पूरी दुनिया में हाणे ॻंढिजी विया आहिनि। हाणे उहो न रहियो आहे त हीअ किथे आहे, असांजे खिते जो माण्हू माशाल्लाह इन्हनि शयुनि जे करे इलाही सुञातो थो वञे, वेझा बि थी विया आहिनि, मौक़ो मिलियो आहे। वॾी ॻाल्हि त मौक़ो मिलियो आहे, अॻे मौक़ा न हुया। अॻे किताब बि किथां कंहिं मुल्क मां घुराइण ॾाढो ॾुखियो हूंदो की दाख़िला वठण लाइ त 2 महीनो लॻंदो जॾहिं किताब अचे। हाणे तव्हां उते डाउनलोड करे तव्हां हुनजो प्रॉस्पेक्टस पढ़ी सघो था, अप्लाई करे सघो था, ऐं ॿार वञनि पिया माशाल्लाह, वरी पढ़ी मोटी बि अचनि था। ऐं तव्हां ॾिसो हिन महिल सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में, ॿियनि में, AI में, फाइन आर्ट्स में, फाइन आर्ट्स अॻे हिकिड़ो शुबो असां वटि हुयो जॾहिं असां पढ़ियासीं। हाणे हुन में असां हाणे 4 शुबा पढ़ायूं था, 4 नवां शुबा मंज़ूर कया आहिनि, 8 शुबा थियण वारा आहिनि। सम्झो था त हिकिड़ी ब्रांच मां केतिरा असांजा स्पेशलाइज़ निकिरनि थी पियूं, ऐं मार्केट ओरिएंटेड सब्जेक्ट आहिनि इहे, छो त हिन में एतिरो पैसो आहे जो ॿार पोइ नौकिरी करण खे तरजीह कोन थो ॾिए, पंहिंजो बिज़नेस करणु शुरू थो करे। असां ॿारनि खे इहो सेखारींदा आहियूं अहिड़ो कमु कयो जेको तव्हां ॿियनि खे नौकिरी ॾियो, तव्हां नौकिरी न घुरो माण्हुनि खां। सो हे ॾींहं जेके आहिनि इन्हनि खे जेको सेलिब्रेट कजे, उन में पंहिंजे माहौल खे ठाहिजे, सरसब्स कजे, ख़ूबसूरत कजे, गिटियुनि खे आर्ट कजे। तव्हां वञो त ॾिसो नी हर घर में ॿाहिरि डेकोरेशन थियल हूंदी आहे। जेकॾहिं असां ईअं थोरो बि सोचो न पंहिंजे घर जे आॾो थोरो सूंहं कजे त हर को पंहिंजे हिसे जो कमु कंदो नी। मां सम्झां थो मुल्क उहो ई सुठो आहे, अञा वधीक शानदार रंगीन थींदो। ऐं इहा हिकिड़ी सोच हूंदी आहे माण्हू जी, ऐं कनि था इलाही माण्हू, जेके माण्हू कनि था। पर आउं चाहींदुमि त हीअ थोरी ज़िमेदारी हर को पंहिंजे हिसे जो कमु करे, त बसि अलहमदिल्ला त हाणे ॾिसो त सभु ज़बरदस्त थींदो। असां कमु करण जे बजाए बि जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं, ॿियनि ते वेठा ॻाल्हाईंदासीं त वेस्टिंग ऑफ टाइम आहे। अलाह साईं जेको हुनुरु ॾिनो आहे, हर माण्हूअ खे जेको हुनुरु ॾिनो आहे उहो सभिनी खां अलॻि हूंदो आहे, ऐं कोई माण्हू अहिड़ो कोन्हे जेको ख़ाली हुजे। रब पाक जी तमामु वॾियूं नेमतूं आहिनि, माण्हुनि खे इलाही सलाहियतूं आहिनि, बसि उहो हुनखे सुञाणे ऐं पंहिंजे हिसे जो कमु करे त मूंखे शौक़ु आहे, पंहिंजो शौक़ु पूरो करे, ज़बरदस्ती न करे। असांखे शौक़ु जेको आर्ट जो नंढपण खां, असां हिकिड़ी खे वरिती असांजी फील्ड आहे बणे पई, असांखे असांजे माइटनि खे बि शाबस आहे। उन दौर में हालांकि सभिनी हिन खे एॾो सुठो न सम्झंदा हुआ, त सम्झंदा हुआ त इहो हरू भरू ॿारु, पर अलहमदिल्ला जॾहिं हाणे असां हिननि यूनिवर्सिटी में वरी पढ़ियासीं, वरी हाणे पढ़ायूं था, प्रोफेसर थियासीं, ऐं हिन उहिदनि ते आहियूं, ऐं असांजी सुञाणप असांजी आर्ट आहे, ऐं उहो ई कमु पिया कयूं जेको वणे थो, ख़ुशि बि आहियूं। त मां चाहींदुमि त नौजवान खे बि पाण खे बि मोटिवेट करणु खपे, पंहिंजे पेरेंट्स खे, त का बि फील्ड घटि कोन्हे का, को बि शोबो घटि कोन्हे। इलाही ज़बरदस्त ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि। मां सुल्तान रिन साहब खां पुछंदसि जेको नेव टेक्निक जेको तव्हांजा स्टूडेंट बि असांजे प्रोग्राम में अचनि पिया ऐं फॉलो पिया कनि असांजे प्रोग्राम खे, त इन जे अबाउट पुछंदसि जेको फिल्म मेकिंग आहे इन साइड जेको असांजो नौजवान आहे उहो अचे पियो, उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि उनखे ऐं उन्हनि खे अचणु घुरिजे? जी थैंक तव्हांजी पूरी टीम, स्पेशली पंहिंजो मेहरान टीवी जी पूरी सदके मुबारकबाद सेलिब्रेट कनि पिया, ऐं हेॾी वॾी कावशियूं लॻियूं पियूं। पूरी एंटायर टीम जंहिंमें मुता मजबूर आहे, सरखुरम आहे, साईं असांजो बलोच हेठि कैमरामैन आहिनि, पर तव्हां आहियो। बट तव्हांजो जेको वैलिड क्वेश्चन हो, असांजा नेटिक जा स्टूडेंट या फिल्म मेकिंग में अचणु चाहिनि था या अचनि पिया, त उनजो फ़ाइदा छा आहे? ॾिसो तव्हां पहिरीं छा हूंदो त इन माना असां पास्ट में वञूं हली त असां वटि हिकिड़ो PTV जो इदारो हूंदो, ठीकु आहे, जिथे हर को माण्हू वञी पंहिंजी ख़्वाहिशूं जेकी माना एक्टिंग वग़ैरह कंदो, कैमरा वर्क, डायरेक्शन्स वग़ैरह कंदो। बट हाणे प्लेटफॉर्म वाइड थी वियो, हाणे प्लेटफॉर्म जूं शाखियूं वधीक थी वियूं, निजी चैनल, गैर सरकारी चैनल बि अची विया आहिनि, ठीकु। उन जे अलावा असां वटि जेको हीअं नयो प्लेटफॉर्म जेको सोशल मीडिया जी तरफ़ां आयो आहे, जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ ॿारनि खे मुख़्तलिफ़ शयूं कंदे ॾिसंदा हूंदो, टिकटॉक ते हलिया वञो, इंस्टाग्राम हलिया वञो, ठीकु आहे, तव्हांजो यूट्यूबर थी विया आहियो, उते पंहिंजो रील्स ईअं फेसबुक ते रील्स वग़ैरह ठाहिनि पिया। इट मीन्स पहिरीं असांजो एक्टर सिर्फ़ु घर जे शीशे ताईं मुहतुल हो, हाणे असां उहे स्क्रीन ते अची विया आहियूं। हाणे असांजूं जूं ख़्वाहिशूं एक्टिंग करण जूं उहे असांजूं ॿाहिरि ज़ाहिर थी वियूं आहिनि, ठीकु आहे, चाहे उहो टिकटॉक ठाहियूं, चाहे असां यूट्यूब ते पंहिंजूं रील्स ठाहियूं, हाणे असांजी डायरेक्शन बि अची वई आहे, हाणे असां वटि कैमरा वर्क बि अची वियो आहे, इवन तव्हांजो जर्नलिज़म बि अची वियो आहे, ठीकु आहे। तव्हां उते ई वेही तव्हां पंहिंजूं कोई बि पोस्ट रिलीज़ करे सघो था, को पोस्ट ठाहे सघो था। इवन हाणे जेकियूं असां पहिरीं शयूं कंदा हुआसीं, असां लाइ मक़सदु टेक्निकली शयूं हूंदियूं, DSN जी खपे थी, बट
नाउ एज़ अ डेज हाणे असां छा पिया कयूं, असां कैमरा आहे, असां व्हाट्सअप आहे, असां शयूं आहिनि, असां शेयर करे छॾियूंसीं। ठीकु आहे, अॼु जो नौजवान ऐं असांजे टाइम जो उहो स्ट्रगल, हाणे जो नौजवान खे ॾाढियूं शयूं आहिनि, ॾाढा प्लेटफॉर्म आहिनि, अगरि कमाइणु चाहे थो ऑनलाइन कमाए सघे थो। ठीकु आहे, यूट्यूब जी तरफ़ां कमाए थो, पंहिंजो चैनल ठाहे सब्सक्राइब करे शयूं करे महिनत करे उहो करे सघे थो। असांजो ॿारु जेको नैपटिक में अचे थो, असां उनखे बेसिकली टेक्निकल शयूं ऐं यूट्यूब्स वग़ैरह जे या सोशल मीडिया जे बारे में उनखे सेखारींदा आहियूं। ठीकु आहे, फस्ट ऑफ ऑल जेकी शयूं आहिनि उहे आहिनि तव्हांजी प्रोडक्शन, कीअं प्रोडक्शन कजे, प्रोडक्शन जा हिकिड़ा फेज़िस हूंदा आहिनि। ठीकु आहे, असीं छा था की मक़सदु असां जेका चैनल्स में आयासीं असां कमु कयोसीं, बट इंटरनेशनली ऐं नेशनली जेको कमु थिए थो उहो प्री प्रोडक्शन सां थिए थो, प्रोडक्शन फिर पोस्ट प्रोडक्शन, इहे टे प्रोसेस जेका उहे कमु ॾींदा आहियूं। ऐं प्री प्रोडक्शन छा थींदी आहे, जेको बि तव्हां कमु कयो था, फॉर सपोज़ तव्हां हीउ प्रोग्राम कयो, इन खां पहिरीं तव्हां हिन जी प्रोडक्शन डिज़ाइन कई हूंदी, इट मीन्स इन जा सेट डिज़ाइन कया हूंदा, हिकिड़ो होस्ट हायर कयो हूंदो, कैमरा वर्क कीअं थींदी उहा थींदी, उन खां पोइ तव्हांजी स्विचिंग वग़ैरह थी आहे, त इहा प्री प्लानिंग्स आहे। त फॉर सपोज़ तव्हां 14 अगस्त जो प्रोग्राम कयो पिया, इन जी त प्री प्रोडक्शन कई हूंदी, नी प्रोडक्शन थींदी, देन उन खां पोइ सभिनि खे कॉल्स कयूं हूंदियूं, शयूं थियूं ईंदियूं। ठीकु, उन खां पोइ आयासीं वरी, उन खां पोइ जो लास्ट सेगमेंट थिए थो, लास्ट जेको पोर्शन थिए थो उहो पोस्ट प्रोडक्शन आहे, जिथे पोस्ट प्रोडक्शन ते वञी तव्हां उनखे एडिट कयो था, फॉर सपोज़ स्ट्रीमिंग आहे, लाइव आहे, तव्हां उनखे लाइव कयो था। त इट मीन्स असां इहे ॿारनि खे उते वेही पंहिंजे नैफ्टिक इदारनि में इवन सेखारींदा आहियूं। असां उन्हनि खे स्क्रिप्ट लिखणु सेखारींदा आहियूं, असीं उन्हनि खे कैमरा वर्क सेखारींदा आहियूं, असीं उन्हनि खे एक्टिंग करणु सेखारींदा आहियूं, असीं उनखे डायरेक्शन सेखारींदा आहियूं। इट मीन्स अगरि हू सोशल मीडिया ते अगरि पंहिंजो प्रोग्राम यूट्यूबर ते पंहिंजी शॉर्ट फिल्म ठाहे थो, डॉक्यूमेंट्रीज़ ठाहे थो, त असांजो इंस्टीट्यूट आर्ट एंड डिज़ाइन नैफ्टिक जी तरफ़ां असां उन ॿारनि खे उहे पूरी शयूं ॾियूं था फ्री ऑफ कास्ट। असां उन्हनि खे कैमरा सेखारियूं था, असां पोस्ट प्रोडक्शन ते, हाणे सर तव्हां वटि सरखुरम आहे उहो ते असां वटि सरखुरम उन्हनि ॿारनि खे पोस्ट प्रोडक्शन सेखारींदो आहे। इट मीन्स हाणे तव्हां अच्छा पोस्ट प्रोडक्शन मक़सदु इहो न आहे सिर्फ़ु असीं उहो पोस्ट प्रोडक्शन कंप्यूटर ते सेखारियूं, न, पोस्ट प्रोडक्शन तव्हांजूं मोबाइल ते बि अची वियूं आहिनि, एप्स अची विया आहिनि, उहे एप्स कीअं यूज़ थींदा, उन्हनि खे कीअं एडिट करणी आहे, उन्हनि खे असांजो हाणे शयूं थियनि थियूं त तव्हां उन में यूट्यूब ते फॉर सपोज़ तव्हां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो था ऐं पंहिंजे यूथ खे बि चवंदो त उन्हनि जो तव्हां जेका नाला ॾींदो उहे नाला कहिड़ा हुजनि, गूगल सर्च कंदो उन्हनि खे, सिर्फ़ु प्रोग्राम ठाहिणो न आहे, उनखे अपलोड करिणो आहे, उन अपलोड ते उहे नाला बि ॾियणा आहिनि। त उन सभिनी शयुनि खे असांजो नैफ्टिक जो इदारो आर्ट एंड डिज़ाइन जंहिंमें सर सईद असांजो उते साईं असांजो पंहिंजो कोऑर्डिनेटर आहिनि, सॼी शयूं कनि था ऐं असांजी सुठी रहनुमाई में इहो सभु इहो कमु थिए थो। इवन तव्हां वटि असांजा ॿार इंटर्नशिप करणु पिया अचनि। आर्ट छा आहे ऐं आर्ट जे जेको तरफ़ नौजवाननि खे अचणु घुरिजे या अचनि ऐं उन्हनि खे छा चवंदो, तव्हां कहिड़ी सलाह ॾींदो? आर्ट जे तरफ़ आर्ट उहो ई ईंदो जंहिंमें थोरी उन ॾांहुं मुतवजा थींदो, छिक थींदी। हे ज़बरदस्ती वारो कमु त आहे कोन, हे जेके बि फाइन आर्ट्स जेके बि फ़नू लतीफ़ा जूं शाखूं आहिनि, इन में थोरी हिन में कुझु अंदर में हूंदी त ऑटोमेटिकली उन छिकबो। मौसीक़ी आहे, परफॉर्मिंग आहे, एक्टिंग आहे, आर्ट आहे। मुंहिंजी नज़र में हर माण्हू आर्टिस्ट आहे, पर उन जा एक्सप्रेशन पंहिंजा आहिनि, ठीकु आहे नी। तजुर्बो हर को करे थो, एक्सपेरिमेंट हर को करे थो, पर एक्सप्रेस पंहिंजा अंदाज़ थो करे पियो। के लफ़्ज़नि सां था कनि पिया, के एक्टिंग सां था कनि, के रंगनि सां था कनि पिया। पर आर्ट बेसिकली मां सम्झां थो त तव्हां ॾिसो हज़ार साल जी तारीख़ बि जेकी आहे उहा आर्ट महफ़ूज़ थी करे। अॼु बि तव्हां ॾिसो मोइंदड़े में जेको कुझु मिलियो आहे उहो को पढ़ी कोन थो सघे, पर आर्ट जे करे तव्हां हुन ते किताब था लिखो पिया। जेको उन वक़्तु बि आर्टिस्ट आहे उहो कमु न कंदा, आर्ट न कंदा, त असां हिन तारीख़ खे सम्झण जी कोशिशि बि न कयूं आहे। उते ढगो ठहियलु आहे, उते मच्छी ठहियलु आहे, उते जेको बि थियो हा, ऐं उते बि जेके बि उन में सिम्बल्स आहिनि, उन स्टोरीज़ आहिनि, आर्ट डिपिक्ट थो करे। आर्ट बेसिकली तर्जुमानी थो करे। या इंसानु जॾहिं आर्ट जी हिस्ट्री जॾहिं पढ़ंदासीं त इंसानु शुरू में गारनि में जॾहिं रहे पियो त पंहिंजे अहसासनि खे गारनि में हिननि चिटिया जेके बि ज़रूरतूं त कम्युनिकेशन जेकी शुरू थी आहे बेसिकली उहा थी आर्ट मां आहे। ऐं इहा ॿोली जेकी थी आहे उहो ई सिम्बल्स मां ठहणु शुरू थी आहे। निशान जेके आहिनि, तीर निशान थी वियो, पाणी जो जेको डब्ल्यू ठहियो आहे, वेव मां ठहियो आहे पाणी जा, माना इहे ॿोलियुनि जो जेको बि आहे ठहणु उहो आर्ट जे थ्रू थियो आहे। ऐं पोइ वरी अॻिते हली माण्हुनि हिन खे आसान कयो आहे। ऐं मां सम्झां थो त आर्ट हिकिड़ी मुख़्तलिफ़ त आहे, नुमाया बि आहे,
पर अहमियत न करे आहे जो जॾहिं आर्ट जेको करे थो उहो उन वक़्तु एॾो ब्लेसिंग आहे, एॾो ख़ुशि आहे जो हू हिन टाइम स्पेस खां निकिरी थो वञे। हे अहिड़ा हुनर आहिनि जंहिंमें झटि सवाल आहे माण्हू दुनिया खे कढिजी थो वञे, जेके नथो कढिजे त पोइ आर्ट में मज़ो ई कोन थो अचे हुनखे। तव्हां छा मैसेज ॾींदो? अॼु 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे ऐं असांजे मुल्क जी 77वीं सालगिरह असांजो जेको सुबुह मेहराण जी टीम इहा मल्हाए रही आहे, इहा आहे स्पेशल प्रोग्राम आहे ट्रांसमिशन, तव्हां असांजे नौजवाननि खे छा मैसेज ॾींदो उनजे हवाले सां? अॼु आज़ादी जो ॾींहुं 77वीं जेकी सालगिरह थिए पई, हले पई ॾींहुं माशाल्लाह, मां चाहींदुमि त असां इन्हनि ॾींहंनि ते ख़ासि तौर ते इन्हनि शयुनि खे घणो फोकस कयूं त पंहिंजे माहौल खे, पंहिंजे इर्द गिर्द, पंहिंजे मुल्क खे कीअं अञा वधीक अॻिते आणिजे ऐं उहे पंहिंजे टैलेंट सां अॻिते ईंदियूं। असां बि ॿियनि ते कमेंट कयूं या ॻाल्हायूं ऐं सिर्फ़ु एतिरो न, घटि में घटि एतिरो कनि हर माण्हू त हू पंहिंजे शऊर खे घटि में घटि थोरो बेदार कनि ऐं पंहिंजे कम सां कमिटेड थियनि, ईमानदारी सां पंहिंजी शयुनि खे निभाइनि। छो त तारीख़ ॾिसो इहा ई आहे, माण्हू उहे ई था ज़िंदा रहनि जेके कुझु छॾे था वञनि, जेके चिटे था वञनि, उनजा निशान रहनि था पिया, तारीख़ उन्हनि खे यादि थिए थी। अॼु बि जेके ॾाढा असांजा मुफ़िकर रहिया आहिनि, असांजे पाकिस्तान जे ठाहिण वारा बि ऐं इन खां अलावा बि जेके बि असांजा मुख़्तलिफ़ फील्ड में जेके कंट्रीब्यूशन कनि था, असीं उन्हनि खे यादि कयूं पिया ऐं उहो कंहिंजे हुन सां कोन्हे, उहे पंहिंजो निशान छॾे था वञनि। किताबनि में बि आहिनि, दिलनि में बि आहिनि ऐं ज़िंदगी जो जेको टाइम आहे इहा कंहिंखे का ख़बर न आहे केतिरो आहे, पर जेको रब ताला मौक़ो ॾिनो आहे, जंहिंखे जिते मिलियो आहे, उहो जेकॾहिं उहो नथो पंहिंजो हिसो कढे त पंहिंजो टाइम थो वञे। ऐं नौजवान खे मां इहो चाहींदुसि त हू हिकिड़ी वॾी ताक़त आहे ऐं हिकिड़ी एज आहे इहा जंहिंमें हुन में फुल एनर्जी आहे ऐं उन एनर्जी खे जेकॾहिं पॉज़िटिवली ऐं हेल्पफुल थी करे जेकॾहिं ॿियनि जी मदद कनि। छो त सची ॻाल्हि इहा आहे त जेको बि इंसानु ॿिए जी मदद थो करे त उनजी मदद पाण ई रब करे थो पियो। जेकॾहिं माण्हू हिन परवाह परेशानी में रहे त मुंहिंजी केरु कंदो, त उन ग़लती न खणणु करे। मुंहिंजो पर्सनल ईमान आहे, मां सम्झां थो त जेकॾहिं को कंहिंजी मदद करे थो न त उनजा 10 दरवाज़ा ॿिया मदद जा खुलंदा। इहो इन करे आहे। बाक़ी माण्हू पंहिंजी ज़ात जे लाइ त घणो सोचे थो, पर हीउ जेको माहौल आहे, जेको मुल्क आहे, इन लाइ घटि में घटि अहिड़ो को कमु करे, अहिड़ी का शइ करे जिते असां घटि में घटि पाण प्राउड कयूं, असांजा पोयां बि कनि ऐं अॼु जी आसानी बि थिए। छो त आर्ट जी मक़सदु बि इहो आहे त के ॾुखी ॻाल्हि खे आसान करे पेश कयूं, माण्हुनि खे मुंझारनि खां कढो। सुल्तान रिंद साहिब खां मां मैसेज वठंदसि अॼु 14 अगस्त जे हवाले सां, हू पंहिंजे नौजवाननि खे छा था पैगाम ॾियनि, असांजे जेके नाज़रीन उन्हनि खे ॾिसी रहिया आहिनि। पैगाम त इहो आहे 14 अगस्त जे हवाले 70वीं सालगिरह आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त की चवणी बि आहे तव्हां ॾी छा पियो वञो, वठंदो छा, अॻे छा था ॾियो। असांखां पहिरीं असांजा वॾा हुआ, उन बि 14 अगस्त सेलिब्रेशन कयूं हूंदियूं, इहो पाकिस्तान जा डेज़ कया। नाउ डेज़ हाणे असांजो टाइम आहे, इन खां पोइ असांजी अपकमिंग जेका यूथ आहे, असीं ॾियूं छा पिया ऐं वठूं छा पिया। पॉज़िटिव शयुनि खे खणी हलूं, न कि नेगेटिव शयूं हुजनि। आज़ादी खे आज़ादी तरीक़े सां असां गुज़ारियूं ऐं हिकिड़ी जुस्तजू, हिकिड़े वलवलाहट सां, ऐं असां अहिड़ो मैसेज डिलीवर करे वञूं। साईं वारी ॻाल्हि सेकेंड कंदुमि त असां उनखे इहो मैसेज हुजे त असांजा वॾा हीअं करे विया, हीअं सेलिब्रेशन पिया कनि, हाणे तव्हां हीअं कयो ऐं उन सेलिब्रेशन में तव्हांजी हिकिड़ी सभु शयूं पॉज़िटिव हुजनि, न की शयूं ॿी पासे हुजनि। सुठी ॻाल्हि आहे। असांजे टाइम ते जीअं मिसाल तौरु असां पंहिंजे स्कूल जे टाइम ते इहे शयूं झंडियूं वंडियूं कंदा हुआसीं, उहो वठी ईंदा हुआसीं। बट हाणे सोशल मीडिया जो दौरु अची वियो आहे। हाणे सेलिब्रेशन कुझु वाइट थी वियूं, कुझु वलवला सां थी वियूं आहिनि। हाणे शयुनि खे असीं माना ॾिसूं टिकटॉक ते असांजा इलाही नौजवाननि ॾाढा ड्रेसअप कयो था अचनि, ॾाढियूं ज़बरदस्त शयूं कयो ऐं पंहिंजो मैसेज डिलीवर कनि था। टिकटॉक ते शयूं थियनि पियूं, सोशल मीडिया यूट्यूब ते बि थियनि पियूं। त इन शयुनि खे पॉज़िटिवली पाकिस्तान जो हिकिड़ो सुठो तरीक़े सां हिकिड़ो नालो कयो, क़ाइमु कयो। जीअं अर्शद नदीम आहे, हाणे गोल्ड मेडल हिकिड़ो तोहफ़ो ॾियो, हिकिड़ो पॉज़िटिव शयूं एथलीट्स में, ईअं असां स्पोर्ट्स में बि ॾेई सघूं था, असां पंहिंजी एजुकेशन में बि ॾेई सघूं था। असां सुठियूं सुठियूं डॉक्यूमेंट्री ठाहियूं, सुठियूं सुठियूं शयूं करे फिल्म जे ज़रिए बि असां मैसेज करे ॾेई सघूं था असां पंहिंजी यूथ खे, अगरि असांजा नया डिज़ाइन हुजनि। मैसेज ॾिनो असांजे नौजवाननि खे ऐं इलाही सुहिणी ॻाल्हि। ऐं असां सां आहे कर्नल डॉक्टर मुश्ताक अहमद, पाण सितारा इम्तियाज़ आहे सर, ऐं उनखे मां चवंदसि त 14 अगस्त जे लिहाज़ सां हू असांजे नौजवाननि खे छा मैसेज थो ॾिए पियो।
अॼु अलहमदिल्ला 14 अगस्त असांखे असांजो वॾो तोहफ़े जी यादाश्त आहे कि साईं चयो त नौजवान तबिके खे विलविले में आणण जे लाइ जेका मेडिकल जी तइलीम साईं करामदीन उॼण आहे वाइस चांसलर उन जी तरह मेडिकल कॉलेज खोले पियो त दूर अंदेशी इन में आहे त घर में ई डॉक्टर एतिरा हुजनि जो हिकिड़ो घर जो सुकून सिहत इतां हले त ॿाहिरि मुआशरे में इंसानु बीमार न थिए, बीमारी अचण खां पहिरीं सिहत अची वञे त बीमार पोइ ॿाहिरि परेशान न थिए, बीमार असांजो कमाइण खां बि थो वञे त ख़र्च करण ते वधे थो, इहो माहौल असांजो न थिए। ठटे में मेडिकल कॉलेज, दादू मेडिकल कॉलेज, हिते मेडिकल कॉलेज खुलण जे पुठियां हुन माण्हू जो इनकलाब आहे। नौजवाननि खे सिर्फ़ु मां इहा महिनत करण जो जज़्बो ॿुधाईंदुसि जीअं साईं ॿुधायो त महिनत कयो, हसद खे छॾे ॾियो। हीअ हथ जो 5 आङुरियूं आहिनि न, भला हीअ अंगूठो कॾहिं नंढे आङुर ते खिले त तुंहिंजी हैसियत कान्हे, हैसियत उन जी पाए, पोइ ठाहिण वारो केरु आहे? अलाह पाक आहे। ऐं बिराड़े जी पढ़ो त ठहनि सभु हिकु जाइ त हिकिड़ो नंढो हिकिड़ो वॾो, इहो न तरतीब ठाही, सिर्फ़ु सुञाणप जे लाइ। तव्हां हिक ॿिए जे मथां तनक़ीद निशान छॾे ॾियो, तव्हां पंहिंजी महिनत खे खणो। मूंखां को माण्हू पुछंदो आहे न मिलिट्री में केतिरी सिफ़ारिश, मूंखे सिफ़ारिश ॾिठी हुई त चवनि सिफ़ारिश छा चए पई आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, महिनत मज़मत आहे, महिनत में कमालियत आहे, महिनत सां ई हासिलु थींदो, महिनत सां ई पंहिंजा निशान छॾींदव। धरतीअ सां प्यारु कयो, हीअ धरती तव्हांजी सुञाणप आहे, पंहिंजी सुञाणप पाण न विञायो, हिक ॿिए ते तनक़ीद कोड़ान रखी हिक ॿिए जी इज़त छॾे ॾियणु ईअं न कयो। इज़त सां कमु वरितो, वतन जी सुञाणप, सॼी दुनिया में तूं केरु आहीं पाकिस्तानी, नथा चई सघो त मां मलाशन मां चाहींदी आहियां। इन करे मुंहिंजी इहा ख़ासि दरख़्वास्त सभिनी खे आहे, महिरबानी कयो, हिक ॿिए सां प्यारु कयो, वतन सां प्यारु कयो, मुहबत कयो ऐं वसाइल खे सही इस्तेमालु कयो। इहो सोचो त असांजी ज़िंदगी त अलाए केतिरी, असांजा पुठियां असांखे कहिड़े लफ़्ज़नि सां अची यादि कंदा, उहो कुझु छॾियो। जीअं असां वॾनि खे पिया यादि कयूं, तीअं तव्हांखे बि यादि करणो आहे, तव्हांखे सुठा लफ़्ज़ सां यादि कयो। थैंक यू वेरी मच सर। जीअं त मां पंहिंजे महिमाननि खे थैंक्स चवंदसि, हुननि पंहिंजो स्पेशल टाइम कढी असां सां गॾु जेको 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे उहो गॾु सेलिब्रेट कयो आहे। मां वरी तव्हांजी महिरबानी कंदसि जेके असांजे महिमान महिराण जे मंच ते आहिनि। थैंक यू सर। जीअं त वरी मां थैंक यू कंदसि सारा जो, जंहिं असांखे सिंधी पुलाउ असांखे अॼु ठाहियो आहे, स्पेशल ॾींहं ते स्पेशल शइ असांखां तयारु कई आहे, मां उनजी बि महिरबानी कंदसि। थैंक यू सारा तव्हांजो। वेलकम। जीअं त नाज़रीन अॼोको ॾिहाड़ो जेको असांजो 14 अगस्त जो असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं असांजी जेका महिराण सुबुह महिराण जी टीम आहे उन तयारी कई आहे ऐं स्पेशल ट्रांसमिशन हली रही आहे ऐं उनखे तव्हां इंजॉय करे रहिया आहियो ऐं मूंखे बि ॾिसी रहिया आहियो ऐं मां तव्हांखे वरी मुबारकूं ॾींदसि सुबुह महिराण जी प्रोग्राम जे तवसुल सां। ऐं जेके असांजा माण्हू असांखे ॾूराहनि इलाइक़नि में ॾिसी रहिया आहिनि, जेके मुल्क खां ॿाहिरि आहिनि, ख़ैबर खां महिराण ऐं बलोचिस्तान खां पंजाब ऐं बलूचिस्तान ऐं कश्मीर जे नाज़रीन खे मां चवंदसि तव्हांखे लख लख वधायूं हुजनि अॼु 14 अगस्त जे ॾिहाड़े जे लिहाज़ खां। ऐं नाज़रीन जीअं त असांजे प्रोग्राम सुबुह महिराण जी ट्रांसमिशन हली रही आहे, पर मां तव्हांखे ख़ुदा हाफ़िज़ चवंदसि, वरी सुभाणे मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।